सिंधी अदबी शाख सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी जामशोरे पारां IT इंजीनियर सिंधी कंप्यूटिंग अदीब शाइर ऐं ॿोलियुनि जे लिखतनि जे माहिर साईं अली हसन मल्हाह जी यादि में तक़रीब मुनक़िद कई हुई। तक़रीब में संदसि साथियुनि दोस्तनि सहाफ़ियुनि कलमकारनि अदीबनि शिरकत करे अली हसन मल्हाह जी कयल इल्मी सरगर्मियुनि खे ख़ूब साराहियो वियो। मां पंहिंजे दोस्त सीनियर अदीब खावड़ी साईं हुसैन सारंग खे गुज़ारिश कनि त उहे जी पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। साईं हुसैन सारंग जंहिंजो पेर किथे खुपंदो ई कोन्हे। अक्सर माण्हू बाद मरण जी यादि न कंहिंखे ईंदा आहिनि, पर के माण्हू तारीख़ुनि में नक्शो भारे वेंदा आहिनि। क़ौम असांजी वटि ॾाढी आहे मोलनि जी मंझता, क़ौम असांजी टोड़ींदी आहे जेरनि सां रिश्ता। अॻु मौजूदु सिंध मौजूदु जे सिंध साईं अली हसन जे हवाले सां काफ़ी ॻाल्हियूं थी वयूं नी। जीअं उनखे मूं ॾिठो पंहिंजे कुझु सालनि जी वेझड़ाई में, तूं इंतिहाई खरो माण्हू, खरो निरालो ऐं हक़गो बेख़ौफ़, इहे उनमें जे ज़हन में भरियल हुआ। जिदत जदीद दुनिया अॾण ऐं ख़ासि करे नौजवाननि खे मूं वधीक कोन थो ॻाल्हायां, शायदि दोस्तनि पियो जो फेसबुक ते मूं लिखियो 24 मार्च ते इहो रेडियो वॉइस ऑफ लंडन ते नंढो आर्टिकल हलियो बि हुयो, उन में बि इहो इन क़िस्म जो मूं ज़िक्र कयो त हू जदीद सिंध जो हिकिड़ो खावड़ी किरदारु हो ऐं अॾण वारो। असां जेको अक़ीदनि रवायतुनि रस्मनि उन्हनि खां मथां हो। उन नस्ली तौर ते भले पंहिंजो को पुठियां माण्हू न छॾियो हुजे, इहो को वॾो मसइलो कोन्हे, जिस्मानी तौर ते उनजो को वारस न रहे नस्ली तौर ते, पर उहो फ़िक्री तौर ते ऐं अमली तौर ते इलाही सारा शागिर्द इलाही सारा दोस्त छॾे वियो। उनजी ख़िदमतूं सिंधी अदबी संघ सां तमामु गहराई सां उनजो वास्तो रहियो, सेक्रेटरी बि रहियो ऐं सिंधी अदबी संघ जी वेबसाइट ठही उन में उनजो बुनियादी कमु हुयो ऐं असांजे दोस्त ॿारनि ते ॾाढो सुठो कमु कयो आहे। 200 खां वधीक वेबसाइटूं, 30 खां वधीक मज़मून, हाणे तमामु वॾो कमु आहे। बहरहाल हू सिर्फ़ु ॻाल्हियुनि जो गैर न हो, अमली माण्हू हुयो ऐं साईं वली डायरी साम्हूं वेठो आहे। आख़िरी में तमामु घणो उन सां वेझो हूंदो, उनजे जॾहिं वली साहिबु ईंदो त लाज़िम लज़ुम हूंदो ऐं इलाही तबियतनि में हू निरालो माण्हू इन करे वियो त हू पंहिंजे कम सां कमिटेड हो। उन खां अज़ाफ़ी हेॾो हेॾो ॻाल्हियूं मूंखे त पोइ चवंदो हुते यार अदबी संघ जा माण्हू अजीब हो, माना शाइरी खे या इन जो फ़न आहे उन अंदाज़ सां हाणे त सभु शइ ChatGPT लॻी पई आहे, उन करे इहे मज़मून इहो खां ॿिए पासे अचो। ॿियो जेको एम्प्लॉयमेंट जो जेको आहे मसइलो नौजवाननि सां रोज़गार जे हवाले सां, उन हवाले सां उनजो तमामु घणी महिनतूं हूंदियूं त जेको इन पासे नौजवाननि जी मदद खे उनजो साथ बि ॾिनई। बहरहाल हिकिड़ो माण्हू पंहिंजो वक़्तु गुज़ारे थो वञे, हाणे ज़रूरत इन शइ जी आहे त हुन जो हासिल मक़सदु हुयो या जेकी ज़िंदगी जे मक़सद लाइ हुन गुज़ारी उन शयुनि खे निर्वार कजे। इंसान आहे, ख़ूबियूं ख़ामियूं ज़रूरु हूंदियूं, पर असांखे छा करिणो घुरिजे, माना जेको हुन में मुख़्तसर मां चयुमि त बेख़ौफ़ी हुजे, हक़गोई हुजे, ख़ुशामद न हुजे, ख़ौफ़ न हुजे, लालच न हुजे, जिन खां ई माण्हू मथां हो। इहे उन जी ज़िंदगी में जेके सबक़ आहिनि, इहे लफ़्ज़ जेके आहिनि, इन खे असां पंहिंजी ज़िंदगी जो उसूल बणायूं त पोइ जेके वॾा मक़सद आहिनि असां हासिलु करे सघंदासीं। ऐं जेको आहे सिंध लाइ, पंहिंजी धरती लाइ, पंहिंजे माण्हुनि लाइ, सॼी दुनिया लाइ, इंसानियत लाइ, माना जदीद सोच। असां साइंसी शयूं ईजाद कयूं था, पर मुख़्तसर अली सिंध जे दोस्ती या संगत जे असर करे या असां काफ़ी कजड़ाई बि रही जेको आहे किचरनि जे हिसाब सां, त साइंसी सोच पैदा करणी आहे। असां शयूं साइंसी इस्तेमालु कयूं था, असांजा गैरत थिए थी त साईं झूलेलाल साहिबु वेठो आहे, वधीक यूनिवर्सिटी जा ॿिया दोस्त बि हूंदा, प्रोफेसर आहिनि, उनजी साइंसी सोच कोन्हे, एप्रोच उनजी कोन्हे, फ़िक्र साइंसी कोन्हे, माना लाजिक कोन्हे, मंतिक़ कोन्हे, दलील कोन्हे, रीज़न कोन्हे, सबबु कोन्हे, हवाई ठकाई ॻाल्हियूं। ईअं असांजी जेकी सियासत आहे उन में वॾियूं दवाऊं, वॾियूं ॻाल्हियूं, अमल असांजो दोस्त आहे सिकंदर बख्शी, अमल जे वक़्तु फासीर आहे, मरामत जी ज़रूरत आहे। उन करे अचो त पंहिंजो पाण खे शुरू कयूं, भले नंढिड़ो कमु कयूं, अमली कमु कयूं ऐं वॾा घणा किताब लिखण जे बजाए, वॾियूं घणियूं ॻाल्हियूं करण जे बजाए मुख़्तसर ई नंढिड़ो ई माण्हू इंसान साथी जेको कमु आहे, माण्हू जी रविया, माण्हू सोच, माण्हू क़दुरु, माण्हू जॾहिं माण्हू खे कुझु दोस्त असांजे जेकी ॻाल्हियुनि खे छॾियो अमल कयो, असां चवंदा आहियूं त सोच बहितर थींदी त लोच बहितर थींदी। उन करे फ़िकिर ऐं अमल लाज़िम मलज़ूम आहिनि, जेकॾहिं सिर्फ़ु अमल कबो त पोइ शायदि अंधे जी गुत थी वेंदी। उन करे हीउ प्रैक्टिकल माण्हू हुयो, हिनजी असां सभिनी खे अचणु करणु घुरिजे। हिकिड़ी शइ इंतिज़ाम खां मिस थी आहे, मां हुजे कयां थो या साईं मुंहिंजा ख़्याल मिंट 2 मिंट उन लाइ ख़ामोशी हिकिड़ो रवायत आहे अदबी संघ जी बि, पोइ उन ख़ामोशी में कुझु बि दोस्त कनि, उहो माना मुंहिंजो ख़्याल आहे साईं खे मार्स कंदुसि, उहो ई कराए त बहितर थींदो। महिरबानी। हसन मल्हाह जो दुनिया जूं ॾुखे खां ॾुखियूं ॻाल्हियूं हू चई वेंदो हो, इहो न ॾिसंदो हो त
कद केतिरो छा आहे, किथे चिमके थो, आसमान ते बीठो आहे ज़मीन ते, पर उहो ॻाल्हि वॾी अटकल सां, वॾी हरफ़त सां, फ़न सां दिलि सां चई वेंदो। इन खां पोइ मां टेक्नोलॉजी दुनिया जो ॿिए माण्हू अली असगर सांगा साईं खे गुज़ारिश कंदो अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। साईं बि टेक्नोलॉजी जी दुनिया जो माण्हू आहे। क़ौम जीआरे सो जीअंदो रहंदो, जो आम उजारे उहो जीअंदो रहंदो, मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पका, जो सिंध संवारे सो जीअंदो रहंदो। साईं अली हसन मला साहब सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात 2019 में थी, जंहिं वक़्तु मां पंहिंजो यूट्यूब चैनल ठाहे रहियो हुयुसि ऐं यूट्यूब चैनल उन वक़्तु ठाहियो हुयो, पर मूंखे ॾुखियाई थी रही हुई त पंहिंजा जेके वीडियोज़ आहिनि उनखे एडिट कीअं कयां। त साईं सां जॾहिं मुलाक़ात थी त साईं वीडियो एडिटिंग जे बारे में एप्स वग़ैरह ॿुधायूं हुयूं ऐं 16 तरीक़ा ॿुधाया हुया त उनखे कीअं एडिट कजे। उन खां पोइ यूट्यूब चैनल बि ठही वियो। यूट्यूब चैनल बि अलहमदिल्ला सिंधी मैथमेटिक्स ते मूं रखिया लेक्चर्स जेके 220 हुया। उन्हनि में साईं जो सलाह मशवरा ॾींदो रहंदो हुयो ऐं साईं सां मुलाक़ात पोइ उन खां पोइ लगातार मुंहिंजी महीने ॾेढ में या हफ़्ते ॾेढ में थींदी रहंदी ऐं मुलाक़ातूं हलंदियूं रहंदियूं ऐं आख़िर ताईं सिलसिलो साईं सां मुलाक़ातुनि जो जारी रहियो। उन मुलाक़ातुनि में जेको मौज़ू हूंदो हुओ, असांजो टॉपिक हूंदो हुयो तक़रीबन कंप्यूटर जी दुनिया, AI अदब जे बारे में हूंदो हुयो। साईं न सिर्फ़ु जेको आहे सो AI या कंप्यूटिंग जो माण्हू हुयो, साईं अदब जो माण्हू बि हुयो, जाग्राफी जी बि साईं खे सुठी ॼाण हुई, पर माण्हुनि जे रवैयुनि जी, तारीख़ जी ऐं जेके बि इनकलाबी दुनिया थी गुज़री आहे, जेके तहरीकूं थी गुज़रियूं आहिनि, उन जे बारे में सुठी ॼाण हुयसि। जेके शयूं थींदियूं रहंदियूं साईं उन जे बारे में अॻुवाट ॿुधाए बि छॾींदो त हिननि जेके शयूं ही थिया चेंजिंग्स या तब्दीलियूं अचनि थियूं करंट अफेयर में, त हिननि जो मक़सदु छा आहे पोयां। ऐं साईं खे सुठा टर्म्स जेके हुया उहो यूज़ कंदो, जीअं अॼुकल्ह जंग हले थी उन जे बारे में या जंगनि जे बारे में चवंदो त किन माण्हुनि जी जंग जेका आहे उहा इकोनॉमी हूंदी आहे। बहरहाल साईं तमामु सुठियूं ॻाल्हियूं जेके आहिनि डिस्कस थियूं। साईं जा किताब एप्स जे बारे में ज़िक्र ऑलरेडी दोस्तनि करे चुको आहे। साईं एप्स पंहिंजूं ठाहियूं हुयूं जेके सिंधी ॿाराणो किताब जेको लफ़क़ बेबिदक पढ़ूं पिया, उन ते उहे सभु एप्स मूं यूज़ बि कयूं आहिनि, ॿारनि खे बि इस्तेमालु करायूं। छो त पाण टीचर आहियां, पंहिंजा ॿार बि आहिनि, उन्हनि खे बि इस्तेमालु करायूं था। त उन ते जीअं असां क्लिक कयूं, इंटरेक्टिव एप्स आहिनि, क्लिक कयूं त उतां आवाज़ बि अचे थो, जेको साईं अली हसन मला साहब जो आवाज़ु रिकॉर्ड थियल आहे, प्लस में तस्वीर बि अची थी वञे। ऐं किताब जेके आहिनि पहिरें ॿिएं टें जा जेके सभु पढ़नि था ॿार स्कूल में सिंधी किताब, उन किताब जे जंहिं बि लफ़्ज़ ते तव्हां अगरि क्लिक कयो त उहो लफ़्ज़ पढ़िजी ईंदो। छो त ॿारनि खे अक्सर ॾुखियाई थींदी आहे सिंधी पढ़ण में, या वरी जेकॾहिं सबक़ु पढ़ो त उहो सॼो पढ़िजंदो। जो हीअ एप्स तमामु वॾे लेवल जूं हुयूं। साईं खे इन एप्स ते चवंदुमि साईं तमामु ज़बरदस्त तव्हां कमु कयो आहे, बिल्कुलु ही तव्हांजो सॼी सिंधी क़ौम ते हिकिड़ो वॾो एहसान आहे। उहा ॿी ॻाल्हि आहे त असांजी कुझु माण्हू इस्तेमालु था कनि, तमामु घटि माण्हू हिन किताब मां फ़ाइदो वठनि था, पर तमामु हाई लेवल जो कमु थियल आहे। जेकॾहिं इहो कमु साॻियो ई अहिड़ो ई कमु असां ऑक्सफोर्ड जा किताब बि ॾिठासीं, ऑक्सफोर्ड जा किताब बि इंटरेक्टिव ॾिठासीं, उन में बि अहिड़ो कमु न थियल आहे। ऐं इहो जेकॾहिं कमु हिते सिंध में थियल आहे, उनखे एतिरी पज़ीराई न मिली, छो त इंटरनेट या माण्हुनि वटि डिवाइसिस वग़ैरह एतिरा उन टाइम में अवेलेबल न हुया। हीउ तमामु काफ़ी पुराणो कमु थियल आहे, अॼु खां थी सघे थो 10 साल थी विया हुजनि। पर इहो जेकॾहिं कमु साॻियो ई कंहिं ॿाहिरि मुल्क में थियल हुजे हा त इनखे का न का कंपनी जेको आहे सो पाण वटि वठी छॾे ऐं साईं खे तमामु वॾी हिकिड़ी रॉयल्टी मिली आहे। जीअं ऑक्सफोर्ड लेवल जी या हिन लेवल जी दुनिया में तमामु वॾियूं बुक पब्लिशिंग कंपनियूं आहिनि जेके कमु आहिनि। साईं सां जेके मुलाक़ात थींदियूं एप्स ते कंप्यूटर ते डिस्कस थींदी, जंहिंमें असां पाण बि साईं असांजी रहनुमाई कई, सेखारियईं। असां पाण बि ऐप वग़ैरह हिकिड़ी ठाहीसीं गूगल प्ले ते, जंहिंजे बारे में अॼु बि डिस्कस थींदी रहंदी आहे दोस्तनि जी। ऐं उन खां अलावा मुंहिंजी पंहिंजी PhD जेका आहे उहा मैथमेटिक्स में आहे, डेटा साइंस जी साइड ते। त जेका मां साईं खे डिस्कस कई या साईं सां डिस्कस थी, त साईं केगल जे बारे में मूंखे रहनुमाई ॾिनी। त केगल गूगल ते प्लेटफॉर्म आहे, जंहिंखे ॾिसो, उनखे ॾिसण खां पोइ मूं उतां काफ़ी
मूंखे रहनुमाई मिली, काफ़ी मूं सारा उतां कोर्सिस बि कया ऐं काफ़ी उतां जेको आहे सो टेक्निकल शयूं बि सिखियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी PhD बि उन रहनुमाई मां तमामु ज़बरदस्त नमूने सां पूरी थी वई। ऐं साईं सां ॿियूं खोड़ सारियूं मुलाक़ातूं कचहरियूं थींदियूं रहंदियूं। PhD खां पोइ साईं पोस्ट PhD जे बारे में घणी रहनुमाई कई त तव्हां कीअं कमु कयो, कहिड़े हिसाब सां ॾिसो पंहिंजी जेको कमु कयल आहे उनखे हाणे तव्हां काफ़ी सलाहियूं मशवरा जेके आहे साईं जा हूंदा हुया ऐं कचहरियूं हूंदियूं हुयूं। साईं सां हाणे जेके आख़िरी मुलाक़ातूं थियूं उन में साईं जो जेको मज़मून पब्लिश थियो ॿोली जे बारे में ऐं उन में AI जा यूज़ या ॿोली में जेके सॉफ्टवेयर वग़ैरह जिन में यूज़ थिए थो, साईं वॾो चार्ट बि ॾिनो आहे, तमामु ज़बरदस्त नमूने सां साईं लिखियो आहे। उनखे साईं वरी आवाज़ में कन्वर्ट कयो, जेको अक्सर असां जॾहिं टिकटॉक हलायूं था त इहो आवाज़ु साॻियो ई ॿुधण में ईंदो आहे। त साईं खां मूं पुछियो त साईं इहो तव्हां किथां आवाज़ु जेको आहे सो ॿुधो आहे ठाहियो आहे? त साईं त उहो सॼो मूंखे ॿुधायो त Google Note LM तां आहे ऐं साईं खां ॿियूं बि घणियूं साईं कयूं, पर इहो बि आख़िर में चयो त ॿिया जेके अॻ में तोखे ॿुधाइनि कमु उन जे बारे में तो छा कयो आहे? मां चयो साईं इंशाल्लाह कंदासीं उन जो कमु। बहरहाल साईं सां जॾहिं मिलंदासीं अहिड़ियूं ज़बरदस्त सुठियूं ट्रिक्स ऐं टिप्स ॿुधाईंदो जेके तमामु घणी कम जूं हुयूं। आख़िर में जेका साईं टिप्स ॿुधाई Google बुक Note LM, उन में त तव्हां बुक अपलोड करे छॾियो त उन बुक मां MCQs ठाहे छॾियो, बुक खे समराइज़ कयो, बुक ते वीडियो ठाहियो, बुक ते ऑडियो ठाहियो, बुक ते फिलियर जेके आहिनि फिलियर टाइप जेके हूंदा आहिनि शयूं उहे ठाहियो। खोड़ सारियूं शयूं जेके आहिनि साईं सां डिस्कस थियूं ऐं Chat GPT त ठहियो। उन खां पोइ बि घणियूं शयूं आयूं जिन में जीअं डीप सीक आयो, ॿिया खोड़ सारा AI जा टूल्स अची विया। साईं उन्हनि में डिफरेंस आहे, इन ते बि डिस्कशन थींदी तमामु सुठी। ऐं जेके तालीमी निज़ाम हले पियो उन ते बि डिस्कस थींदी हुई। बहरहाल इहे आहे त साईं हुया त प्राइमरी टीचर, पर साईं खे जेके जदीद इल्म आहिनि उन्हनि जे बारे में बि सुठी ॼाण हूंदी हुई ऐं साईं जेको आहे सो तमामु उन्हनि खे घणो कुझु ॾिसंदा। असां साईं मां घणो कुझु सिखियोसीं ऐं साईं सां तमामु सुठी दोस्ती रही। ऐं असांखे हिते अचण खां अॻु में ई मूं सोचियो त साईं फ़ोन कंदो त हलूं था MS पावर में को प्रोग्राम आहे, पर अॼु ॾुख जी ॻाल्हि आहे त अकेलो अचिणो पियो आहे ऐं साईं मौजूदु न आहे। इहो ॾुख आहे ऐं दुआ कजो त अल्लाह साईं खे जन्नत में जॻह ॾे। थैंक यू सो मच। साईं जी चयो त मूंखे फ़ोन कंदो साईं हले सन वली डायरी जॾहिं त मेवल सोलंगी असांजो शाइर आहे सिंधी अदबी संघ जो जिथे बि आहे त मेवल सोलंगी गुज़ारिश कंदासीं त हू नज़म साईं अली हसन मल्लाह जी यादि में लिखी आयो। उहो अली हसन मल्लाह सां जंहिंमें चाचो हाकिम मौजूदु आहे ऐं जेको आहे वकार साईं मल्लाह आहे, उन वक़्त में उथड़ी हुई वकार मल्लाह जी। असांजो तारफ़ बि अली हसन मल्लाह ई करायो वकार साईं जो। उन खां पोइ अली हसन ऐं वकार साईं ॻायो। उन टाइम खां जो नातो जुड़ियो त उहो अणखुटो नातो हुओ जेको अॼु ॾींहं ताईं ऐं हलंदो रहियो। पर वक़्तु गुज़ारी आहे। बाक़ी ॾींहं रहिया ॿ-चार, ही नाले था कयूं हज़रत अली हसन जे हवाले। बाक़ी ॾींहं रहिया ॿ-चार, अचु गॾिजी मूंसां गुज़ार, कहिड़ो मौत ते एतबार। दिलि करे थी दाहूं, सर्द भरे थी आहूं, कर थोरो सजण वीचार। बाक़ी ॾींहं रहिया ॿ-चार, अचु गॾिजी मूंसां गुज़ार, कहिड़ो मौत ते एतबार। संद संदा मुंहिंजो साणू, छॾ मेवल साधो माण्हू, कर की न पिरी इनकार। बाक़ी ॾींहं रहिया ॿ-चार, अचु गॾिजी मूंसां गुज़ार, कहिड़ो मौत ते एतबार। बाक़ी 2-3 सिटरूं अली हसन दादा जे लाइ रखियो हुन त क़बूल पवनि। सिंध जो ही सिंगार हो, अली हसन मुंहिंजे अखियुनि जो ठार हो। खिलणू मिलू सभ खां सुहिणो, हू बचे ॿुढे जो यार हो, अली हसन मुंहिंजे अखियुनि जो ठार हो। ॿिया बि अदीब मुंहिंजा साईं, पर ही मुंहिंजे गीचे जो हार हो, अली हसन मुंहिंजे अखियुनि जो ठार हो। कुर्ब कचहरियूं मूर न विसरी वेंदियूं मेवल, कुर्ब कचहरियूं मूर न विसरी वेंदियूं मेवल। अफ़सोस मुड़ुस त को मणियादार हो, अली हसन मुंहिंजे अखियुनि जो ठार हो। महिरबानी साईं, अॼु महिरबानी। चवंदासीं त अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। जहांगीर हैदर खोसो। साईं अली हसन। चंड तुंहिंजी ज़ात पाड़िया मां पिरीअसीं, तूं अछो मंझरात सॼण सदाईं सोजरो। अॼु
सिंधी अदबी शाख जे दोस्तनि जे पारां साईं अली हसन मला जी यादि में जेको ताज़ियती मिड़ाको रखायो वियो आहे, उन सिलसिले में आऊं साईं जी शान में मुख़्तसरन साईं जे बारे में कुझु ॻाल्हाइणु चाहींदुसि। बाक़ी हिते असां वटि तमामु सुठा नाला, सुठा उस्ताद वेठल आहिनि जेके साईं जी ज़िंदगी ते तमामु घणी रोशनी विझी विया आहिनि ऐं अञा बि असांजा बहितरीनु उस्ताद नाले वारा शाइर मौजूदु आहिनि जेके वधीक साईं जी ज़िंदगी ते ॻाल्हाईंदा। पर आऊं सिर्फ़ु एतिरो साईं जी ज़िंदगी ते ॻाल्हाईंदुसि त 2016 में जॾहिं मुंहिंजी सिंध यूनिवर्सिटी में दाख़िला थी, उन वक़्तु जेको आहे साईं फ़हीम नूनारी जे केयर ऑफ जामशोरो फाटक ते इंडस ऑक्सफोर्ड जे नाले सां असां हिकिड़े सेंटर जी शुरूआति कई, जंहिंमें मुंहिंजो प्यारो दोस्त सजाद ब्रह्माणी जेको मौजूदु आहे साईं जी ज़िंदगी ते ॻाल्हायो आहे। त उन सेंटर ते असांजा ॿिया दोस्त बि हूंदा हुआ, 2 रूम हूंदा हुआ। उन में हिकिड़े रूम में असां जेके जामशोरे फाटक जे आसपास जा नौजवान हुआ, उन्हनि खे सजाद ब्रह्माणी ऐं असां पाण बि पढ़ंदा हुआसीं ऐं नौजवाननि खे बि जेको आहे इल्मु ॾींदा हुआसीं। त उते वकार मला क़ौमी रागी नाले वारो सिंगर आहे साईं जन पाण बि हिते मौजूदु आहिनि। उन वक़्तु वकार मला बि असां सां गॾु उते रहंदो हुयो, जेको राग जी शुरूआती जेको वकार मला जो राग जो दौरु हुयो, उन में साईं अली हसन मला खे असां ॾिसंदा हुआसीं जेको वकार मला वटि ईंदो हुयो। त वकार मला जे तवसुल सां प्यारे दोस्त सजाद ब्रह्माणी जे तवसुल सां साईं अली हसन मला सां मुंहिंजी मुलाक़ात थी हुई। सो साईं अली हसन मला तमामु वॾो हिकिड़ो किरदारु हो। उन किरदार ते ॻाल्हाइण जे लाइ असां वटि लफ़्ज़ न आहिनि। बाक़ी मूंखे हिन वक़्तु यादि आहे सिंधी ॿोली लिखण जे लाइ मूंखे तमामु वॾो हिकिड़ो शौक़ु हूंदो हुयो। साईं सां असांजी डिस्कशन थींदी हुई ऐं फेसबुक ते बि मूं नई नई ID ठाही हुई। उन वक़्त ते आऊं हींअर पाण सोशल मीडिया ते लिखंदो रहंदो आहियां, नंढड़ा नंढड़ा कालम जेके समाजी मसइला हूंदा आहिनि उन्हनि खे उजागर कंदो आहियां। साईं अली हसन मला उन्हनि शयुनि ते नज़रसानी कंदो हुयो, उन्हनि खे ॾिसंदो हुयो। त साईं जॾहिं मुंहिंजी लिखणी ॾिठी त साईं मुंहिंजी लिखणी ॾिसी उन वक़्तु मूंखे ॾाढो हिमथायो, मुंहिंजे मथे ते हथु रखियो त नौजवान बिल्कुलु तुंहिंजे अंदरि लिखण जा गुर आहिनि ऐं तूं ईअं ई हमेशह लिखंदो रहे। तो उन वक़्त खां चवंदा आहिनि न त शाबासी जेका आहे उहा पॉज़िटिवनेस जे हिसाब सां मिले थी त माण्हू उन शइ खे कंटिन्यू करे वेंदो। ऐं जेकॾहिं केरु नेगेटिव को कमु करे थो त नेगेटिव जे हिसाब सां को माण्हू उनखे शाबासी ॾिए थो त उहो नेगेटिव जे तरफ़ ई लॻी वेंदो आहे। त सिंधी ॿोली लिखण जो जेको मूंखे शौक़ु थियो त उन में साईं अली हसन मला जो तमामु वॾो किरदारु हुयो। ख़ुशूसन जेका असांजे ॻोठ जा मसइला आहिनि, मां बेसिकली पाण पंहिंजी ज़ात जे हवाले सां मां पाण खोसो आहियां ऐं हिकिड़े अहिड़े इलाइक़े मां निकितल आहियां जंहिंजो ताज़ो तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾियां थो। हींअर मिसाल, नंढिड़ो मिसाल, कल्ह राति मतिलबु तव्हां हिकिड़े अहिड़े ॻोठाणे माहौल मां निकितो आहियां जिते मां पाण खोसो आहियां। असांजे ॻोठ में हिकिड़ी राति शादी थी आहे जंहिंमें नंढिड़ो मासूम 8 सालनि जो नींगर हो, जंहिंजी मतिलबु उते शादी थी आहे। ऐं आम तव्हां ॾिसंदा त अॼुकल्ह बराड़ी वारे समाज में इहे मसइला थींदा आहिनि। त असां जहिड़नि नौजवाननि खे साईं शऊर ॾिनो, शऊर जो रस्तो ॾिनो। त उन साईं जे लाइ कुझु मूं शाइरी जूं चंद सिटूं यादि कयूं आहिनि जेके अक्सर इंडस ऑक्सफोर्ड सेंटर ते मां साईं खे उहे ॿुधाईंदो हूंदुसि। अॼु उहे सिटूं तव्हांखे ॿुधायां थो। टहिकंदड़ वारीअ मथां ऐं ॿेर जी टारीअ मथां हू पेर वारींदो वञे ऐं धण संभालींदो वञे। टहिकंदड़ वारीअ मथां ऐं ॿेर जी टारीअ मथां हू पेर वारींदो वञे ऐं धण संभालींदो वञे। मालिक बि नाहे माल जो, हुआ अञा 8 साल जो।
हुन जे त पेरनि का जुती कई ॾींहं नाहे ॾिठी ॼाओ त फाटल पोतड़ीअ जी लोड में आ लोली मिली मानी रुखी खोराक ते कपिड़ा त हुन जे अंग जा हर जाइ तां चीरूं थियल हर रंग जा टोपा ॾिनल हर कंहिं ख़ुशीअ खां वांझल तकदीर ॼण हुन खां रुठल भागन खां थी वियल बेदखल चमड़ी सियारे जी सटियल संद संद तां सीरूं थियल मासूम गल फागूं थियल चहिरो बि ॼण काछो सुकल हुनखे त सुरकनि खां सवाइ हुनखे त लुड़कनि खां सवाइ हुनखे त धड़कनि खां सवाइ हिन देश में छाहे मिलियो हर ॾींहं में हर राति में हू आहे हलियो मिसकीन थी आ मजबूर थियो आ पीउ संदसि पोढ़ो थियो आ पीउ संदसि पोढ़ो थियो जोड़ो नथो हकलियो सघे घर जो गाॾो कीअं हले भेणनि खे आ परणाइणो सभिनी खे आ खाराइणो इहा रीत आहे राज जी दावत था करणी काज जी इहा रीत आहे राज जी दावत था करणी काज जी सो ज़िंदगी गिरवी ॾई हिन रीत पूरी आहे कई 8 साल खां 60 साल में हलणो आहे साॻे हाल में मरणो आहे हिन खे माल में तय कंदड़ वारीअ मथां ऐं ॿेर जी जागीर। थैंक यू वेरी मच। वॾी महिरबानी जहांगीर। बिल्कुलु वेझो रहंदड़ दिलि जे वेझो दिमाग़ जे वेझो फिज़िकली वेझो रहंदड़ 24 कलाक बहार लॻारी उनखे चवंदासीं तूं अची मतिलबु साईं बहार जेरी विरची न वेठी जा जेरी विरची न वेठी वञी भूई पई। साईं अली हसन मला IT जे हवाले सां जेको कमु कयो मां उन हवाले सां ॻाल्हाईंदुमि छो जो उन हवाले सां असां तमामु घणो कमु कयो आहे। हीअ जेका ऐप तव्हां ॾिसो पिया साईं अली हसन मला ठाही आहे इहा मोबाइल खां अॻु में कंप्यूटर ते ठाही छो जो कंप्यूटर जो दौर हुयो उन ज़माने में जेका हुनजी शागिर्दाणी हुई सीमा भुट्टो उन मिली करे ॿिन्ही गॾिजी ऐप ठाही हुई। ईअं ई हुई बसि कंप्यूटर जी स्क्रीन वॾी हुई पोइ जॾहिं मोबाइल जो दौर आयो पोइ वरी मोबाइल में साईं ठाही त उन ज़माने में मोबाइल न हुई असां कंप्यूटर ते सॼी ऐप ठाहे छॾी एंड्रॉइड मोबाइल न हुई जो असां उनखे टेस्ट कयूं त उन जी रिज़ल्ट छा आहे कंप्यूटर में सही हुई। पोइ हिकिड़ो दोस्त असांजो चाइना मां आयो पोइ उन में असां उनखे टेस्ट कयोसीं त ऐं उन खां अॻु में साईं अली हसन मला सिंधी अदबी बोर्ड जी वेबसाइट ठाही सिंधी में सॼी। उन ज़माने में वरी साईं वटि कंप्यूटर ई न हुयो कंप्यूटर जो इल्मु त हुन हासिलु करे वरितो यूनिवर्सिटियुनि मां पर अफोर्डेबल न हुजण जे करे साईं पोइ वरी हिते कैफ़े हूंदो इंटरनेट कैफ़े ते उहा जेके बि उन्हनि खे उहे प्रोजेक्ट जा पैसा मिलिया उहे समूरा उन्हनि ते ख़र्चु करे छॾिया इंटरनेट कैफ़े ते पे करे ऐं उते ई हुन सॼी वेबसाइट ठाही। त चवण जो मक़सदु आहे त अणहूंद में हुन एॾो वॾो कमु करे छॾियो रिसोर्सिस न हुजण जे करे असां समूरा ॿाहिरि जा माण्हू आहियूं इहो इल्मु हुन सिखी करे हुन पंहिंजी क़ौम जी ख़िदमत कई। उनखां अलावा हू इन सॼे कम जे बारे में मुख़्तलिफ़ TV इंटरव्यूज़ में अख़बारुनि में उतसाईंदो रहियो लिखंदो रहियो ऐं नौजवाननि जे लाइ हिकिड़ी वॾी इंस्पायरेशन हुयो। जीअं सजाद चयो त असां का बि पोस्ट कम जे हवाले सां पंहिंजी फेसबुक ते रखंदासीं त पहिरीं ॻाल्हि असांखे साईं अली हसन मला जी ईंदी हुई त एप्रिशिएट कंदो हुयो सभिनी दोस्तनि खे। सो अहिड़े हवाले सां साईं ॿियो जेको वॾे में वॾो कमु कयो जेको घणो मंज़र आम ते न अची सघियो जेको हिन में लिखियलु आहे लिखत बदल उनखे चइबो आहे साईं सिद्दीक़ जोयो साहब वेठो आहे अंग्रेज़ी में ट्रांसलिट्रेशन माना उन में रुगो तव्हांजी इहो स्क्रिप्ट चेंज थींदो त जीअं सिंधी में लिखियलु आहे उहो तर्जुमो न थींदो सिर्फ़ु स्क्रिप्ट चेंज थींदो उहो इन में जेके बि हिंदुस्तान जूं घणियूं ॿोलियूं आहिनि हिंदी गुरमुखी शाहमुखी इन्हनि सभिनीनि में हिकु ई क्लिक सां तव्हां उनखे जीअं त हुन पासे में असांजा सिंधी रहनि था असीं सिंध में सॼे मुल्क में दुनिया में रहनि था त हिकु ई क्लिक सां तव्हां उन्हनि जी लिखतुनि में तव्हां पंहिंजो मवाद पेश करे सघो था। जेकॾहिं इहो कमु त साईं करे चुको हुयो उन ज़माने में काफ़ी साईं कोशिशूं वरितियूं त जीअं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी या ॿिया इदारा उनखे ऑन कनि त उहो कमु उन कम मां घणे खां घणो फ़ाइदो वठी सघिजे। जीअं हींअर असांजे नौजवान ॿारनि खे सिंधी लिखणु नथी अचे पढ़णु नथी अचे ॻाल्हाए त सघनि था
तीअं उहो रोमन में असांखे सम्झी सघनि हा। त इहो तमामु वॾो कमु हुयो। इहो ई प्रोजेक्ट हिकिड़ो हिंदुस्तान जो माण्हू UK में उन्हनि करे उन सिंधी कम्यूनिटी उन्हनि खे सिंध गवर्नमेंट खां ऑन करायो, उहो प्रोजेक्ट उन्हनि खे मिलियो, पर उहो न आयो मंज़र ते उन कमु न कयो, पर साईं उहो कमु करे चुको हुयो। त ॿियो वरी बदकिस्मती सां इदारनि जी बेहिसी बेध्यानी जे करे सॼो कमु असांजो उन्हनि कंप्यूटरनि ऐं उन मोबाइलनि में लिमिटेड थी रहिजी वियो। जेका मञता मिलणु घुरिजे हा या उन मां जेको फ़ाइदो वठणु घुरिजे आहे, जेको असां न वठी सघिया आहियूं। सो असांखे तमामु घणो अफ़सोस आहे साईं जे विछोड़े ते, ऐं एज़ ए शागिर्द ऐं तव्हां जेके बि दोस्त आहियो उन अज़म सां असां सचा निभाईंदासीं त असां साईं जे कम खे अॻिते वधायूं। महिरबानी। सिंगर ऐं बाशऊर हिकिड़ो सिंध दोस्त किरदारु वकार मल्ला मौजूदु आहे। ऐं वकार मल्ला खे चवंदासीं त महफ़िल खे वरी थोरो उन में रंग बि भरे पंहिंजो साईं अली हसन मल्ला जेको कलाम बि ॿुधाए ऐं यादूं बि होत न पुछे हिकिड़ी जंहिंजो पुनुअ साण पेच सा पाणे थींदी बदिरी। साईं अली हसन मल्ला सां जेको ख़ुशूसन मुंहिंजो रिश्तो रहियो, त उनखे मां अॼु ताईं पंहिंजी ज़हनी कैफ़ियत में डिफाइन न आहियां करे सघियो त उहो मुंहिंजो छा हुयो। उस्ताद हुयो, दोस्त हुयो, मेंटोर हुयो, पीमा जी हैसियत रखंदड़ हुयो या महबूब हुयो। उन दौर जी ॻाल्हि आहे जॾहिं हीअ जेके तस्वीरूं ॾिठियूंसीं, ॿारनि सां गॾु साईं वेठो आहे, उन्हनि खे पंहिंजा दर साईं पंहिंजा प्यारा अचे पियो, त उन मां ॻोल्हियां पियो त किथे न किथे उन उमिरि में असांजो फ़ोटो साईं सां गॾु हूंदो ऐं बेशुमार फ़ोटोज़ आहे। ख़ैर, उनजी तरबियत करण जो अंदाज़ वक़्तु थोरो आहे। हिकु दफ़े ईअं थियो त चई हाणे तुंहिंजे राग में निखार कीअं अचे, तेसीं ताईं तव्हां प्रॉपर वे सां ॻाए बि न सघंदव जेसीं ताईं तव्हां समाज में माण्हुनि खे सुञाणियो कोन था, त उन्हनि सां मिलो कोन था। हाणे पाण ईअं कंदासीं त सिंध जूं जेके जेके वॾियूं वॾियूं शख़्सियतूं आहिनि उन्हनि सां तोखे मिलराईंदुसि, जंहिंमें प्रोफेसर कलंदर शाह लकियारी साईं खे ख़ुशूसन उन दौर में रिक्वेस्ट कई साईं त साईं सरदार शाह साहब वेठो आहे त चई त हिनखे पंहिंजे इंस्टीट्यूट ते वकार जो प्रोग्राम रखायो, जंहिंमें हैदराबाद जूं चंद सुठियूं शख़्सियतूं हुजनि, माण्हू हुजनि जेके हिनखे ॿुधनि, तनक़ीद कनि ऐं हिनखे इस्लाह कनि। साईं अतामल बमरो अनेक कचहरियूं साईं अतामल बमरे सां, असां जॾहिं हाणे हिकिड़ो नंढड़ो ॿार जॾहिं साईं अतामल बमरे जहिड़ी शख़्सियत सां वेहे ऐं हुनखे ॾिसे त असांजे ज़हन जी कैफ़ियत चेंज थी वेंदी। शहीद बशीर खान कुरैशी सां मिल रही, साईं जलाल मोहम्मद शाह सां मिल रही, साईं महमूद मुग़ल साहब वेठो आहे, साईं अननि सां मिल रही। साईं फ़हीम नुनारी खे चई त वकार वटि बाजो कोन्हे, कुझु पैसा मां थो कयां, कुझु पैसा तईं कयो। ॿी असांजी अदी हूंदी हुई, अदी हमीदा नालो हूंदो हुयो, सिंध यूनिवर्सिटी में पढ़ंदी, शायदि पढ़ाईंदी। उनखे चई त कुझु पैसा तव्हां कयो त वकार खे बाजो वठी ॾियो। त मुंहिंजे जेके ज़िंदगी जो पहिरियों बाजो हुयो उहो बि साईं अली हसन मल्ला जी फंडिंग सां मिलियो ऐं दोस्तनि जे तवसुल सां। हिकिड़ो इंतिहाई गैरमामूली शख़्स हुयो, किरदारु हुयो। आख़िर में असांजा इख़्तिलाफ़ात रहिया तमामु घणा, ऐं साईं जूं नाराज़गियूं ऐं असांजूं साईं सां ईअं ई मुहबतूं रहियूं त आख़िरी लम्हनि में जॾहिं साईं ॻाल्हाइण जी कंडीशन में बि कोन हुयो ऐं सफ़ा साईं बिस्तरे ते बीमारी जे बिस्तरे ते पियल हुयो, त पोइ मूंखे ॾिसी उहो एतिरो ख़ुशि थियो जो असांजी 3 कलाक कचहरी थी ऐं साईं सिकंदर साईं उहो महसूसु कयो ऐं मूं बि महसूसु कयो त शायदि साईं हितां सर्वाइव करे वञे। ॿारनि सां हुनजी मुहबत हूंदी हुई तमामु घणी, बहितरीनु शाइर हो, तमामु सुठो शाइर हो। असां उन दौर में जॾहिं का महफ़िल करे ईंदा हुआसीं ऐं किथे ॻाईंदा हुआसीं त उन रिकॉर्डिंग ॿुधंदो हुयो, वॾो वॾो कलाम ॻाईंदा हुआसीं या कुझु कीअं,
त पोइ उन शइ जे लाइ तयारु थींदासीं त साईं अली हसन मला जा दड़का असांखे ज़रूरु मिलंदा त तव्हां हिनखे छो ॻायो आहे। शेख अयाज़ जी शाइरी खे पढ़णु सेखारी, आकाश अंसारी जी शाइरी खे पढ़णु सेखारी। पहिरियों शाह साईं जो रिसालो मूंखे साईं अली हसन मला ख़रीद करे ॾिनो ऐं ॿियूं अलाए केतिरियूं उन जूं साराणियूं उन जूं। हिकिड़े दौर में असांखे इहो पैकेज ॾिनई त यूनिवर्सिटी जो दौरु हुयो, यूनिवर्सिटी वञण जा पैसा कोन हूंदा ऐं मथां वरी असांजा अजीब ग़रीब शौक़ राग जा ऐं हिननि जा। त पोइ तुफ़िल भलाई खे मूंखे साईं चयो त तई कमु पंहिंजी फील्ड ते कयो, स्टूडियो में वेही, पैसा हुन जा तव्हांखे मां ॾींदुसि। पोइ असीं जेतिरा कलाक उते कमु कंदा हुआसीं त उन में मानी बि साईं खाराईंदो हुयो, चांहियूं त सॼो ॾींहुं साईं ते हूंदी हुयूं ऐं असांखे पैसा बि ॾींदो हुयो। खोड़ सारा किताब जॾहिं खुटी पवंदा कोन वठी सघंदा हुआसीं त पोइ असांखे इहो ई हूंदो त साईं अली हसन मला वटि या उहो किताबु पयल हूंदो, जे किताबु न पियल हूंदो त साईं किथां किथां वठी ॾींदो। हिकिड़ो गज़ल आहे साईं जो जेको मुख़्तसर मां तव्हांजे नाम थो कयां। रंगन में वे हु सखी अंगन ओछाणो कया भोर बुल जी पवन मुरकमाणो कया मुरकमाणो कया रंगन में वे हु सखी अंगन ओछाणो कया केडी तिख तारया केडी तिख तारया हुआ हुन पारया हुआ हुन पारया बाख बते लो करे मन मोहाणो कया भोर बुल जी पवन मुरकमाणो कया मुरकमाणो कया रंगन में वे हु सखी अंगन ओछाणो कया। बस आख़िर में इहे शयूं चवंदासीं त साईं अॻ में कॾहिं कॾहिं असां सां गॾु हूंदो हुयो, हाणे हर पल असां सां गॾु आहे ऐं विछड़ी वञणु फितरी अमल आहे पर विसारणु कमीणा आहे पा त साईं विछड़ी वियो आहे पर विसरंदो कॾहिं कोन। तो शाह साहब वेठल सभई दोस्तों अस्सलाम वालेकुम। अज़ीम ॿोली आहे जंहिंजी गहराई उपसमुंड वांगुरु आहे। हिकिड़ो बैत आहे त के चढ़नि न चित ते के विसरनि न मोर जीअं मेह कुंडीअ पूर तीअं दोस्त बराका दिल में। मुंहिंजा ॿ दोस्त रूहानी तौर दिली तौर मुंहिंजो तमामु घणो वेझो रहिया। हिकिड़ो भाउ यूसुफ असीं प्राइमरी खां वठी गॾु पढ़िया आहियूं ऐं अॼु ताईं ऐं करे पाण में विढ़िया बि कोन आहियूं। 86 खां वठी अली हसन मला सां वास्तो पियो ऐं मुंहिंजो उन वक़्तु आउं दुकानु हलाईंदो हुअसि, बुक शॉप हूंदो हुयो। त इहो गहरा पाए तव्हां अंदाज़ो करियो त 86 खां वठी 2026 ताईं हिकिड़ो डिघो अरसो आहे। पर
असुल ॻाल्हि इहा आहे त हू हिकिड़ो अज़ीम इंसान हो। असांजी बदकिस्मती आहे त असीं माण्हुनि जो क़द्रु जेसि ताईं जीअरो आहे तेसि ताईं नथा करियूं। असांजे सिंधियुनि त शाह करीम बुलड़ी वारे, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ऐं ॿियनि अज़ीम माण्हुनि जो संदन हयाती में क़द्रु न कयो। हू जेको सराइकी में आहे त जीअरे के न सठा मोए ड्रह ड्रह के पिटिया। त इहा रविश असांखे ख़तमु करणु खपे। भाउ हसन जी जेकी ॻाल्हि मूंखे वणंदी हुई, रस्मन नथो चवां, त हू हुनजी सोच ॼण ईंदड़ सदी जी हुई, 50 साल अॻु जी हुई। हिकिड़ो बहितरीनु मोटिवेशनल माण्हू हो। मूं कमीशन पास कई, हेड मास्टर थियसि, वरी तालुका एजुकेशन ऑफिसर थियसि, पंहिंजो नींहुं निभायोसीं। मूंखे चई यार मूंखे तुंहिंजे हिन ऑफिसर थियण जी ख़ुशी कोन्हे। मूंखे डपु आहे हिकिड़ी ॻाल्हि जो। मूं चयो अलाए कहिड़ो डपु आहे, खरी वेंदसि छा? चई खरण वारी त शइ तूं आहीं कोन, पर तूं उस्ताद सुठो आहीं। त अल्हम्दुलिल्लाह आउं पढ़ायां पियो जेको सरकारी नौकरी खां अॻु बि। ऐं ॿी ॻाल्हि, तबक़ाती निज़ाम जेको असां वटि आहे उहो अञा नाहे निकितो, मतां अञा टाइम लॻेसि। त उन जे करे हू सिर्फ़ु प्राइमरी उस्ताद हो। असां वटि छल न कंहिंखे 17 ग्रेड मिले, सिंधी खे ख़ासि तौर ते पोइ ॾेॾर वांगुरु फूंडबो वेंदो। जीअं ग्रेड मथो थींदसि उहो पंहिंजो पाण खे ब्राह्मण सम्झंदो ऐं ॿियनि खे सम्झंदो सभु शूद्र आहिनि। इहो बि हिकिड़ो अहसास कमतरी जी, इहा बि हिकिड़े अहसास कमतरी जी निशानी आहे। ऐं हिन माण्हूअ में उहा शइ हुई कोन, छो जो ही धरती सां, पंहिंजे किर्त सां, पंहिंजे माण्हुनि सां सचो रहियो, पंहिंजे धुन में मगन रहियो ऐं हुन लॿाड़ी ॻाल्हियूं या खोखला नारा न आया, हुन करे ॾेखारियो। त दोस्तो जेके अॼु हिन विहक में वेठा आहियो, कोशिशि करियो त पंहिंजे किरदार खे अमर करे वञो। हिकु दफ़ा भाउ हसन सां ॻाल्हि पे कईसीं त जी बाबा तालीम त मुफ़्त में हुअणु खपे, हीअ हाणे इदारा जेके खुलंदा वञनि ॻाल्हि त सुठी आहे, पर या इन्हनि में न 2% जो फ़ाइदो वारी ॻाल्हि ईंदी त पोइ क्वालिटी न रहंदी ऐं बहितर नौजवान असीं पैदा न करे सघंदासीं। त उहा ई ॻाल्हि त हुन वटि जीअं आहे त बिना लश्कर ख़ज़ाने जे थियणु सुल्तान मुश्किल आहे। त हुन वटि ख़ज़ानो न हो, पर पंहिंजी किर्त, पंहिंजे इल्मी पोरे सां हुन पंहिंजो नालो रोशन कयो ऐं धरती ते रहंदड़ माण्हुनि जी ख़िदमत कई। हा बेटे धणी जो इहो बैत चई पंहिंजी जॻह वठंदसि त वगर कयो वतन प्रीत न छिननि पाण में, पसो पखेड़नि माण्हू हा मेठ घणो। महिरबानी साईं। संगत कोटड़ी शाख जे सेक्रेटरी ऐं सरगर्म समाजी ऐं सियासी कारकुन दीदार शाम खे चवंदुमि त उहो अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। यकीनन माण्हू भले सलाहियतूं हुजनि, सभिनी जो महबूब हुजे, आशिक़ हुजे, पर सच इहो आहे त हिकिड़े ॾींहुं माण्हू खे मरणो आहे। लतीफ़ जिने शेर जा जा भूं पेरे मुंहुं सां भूं मथे सजणे, धिंग लटबा धूर में उभे ॾिठा सूं, ॾींहं मिणे ॾूं उथी लोच लतीफ़ चए।
त ज़िंदगी जा ॿ ॾींहं आहिनि, हिकिड़ो ॾींहुं अचण जो आहे, हिकिड़ो ॾींहुं वञण जो आहे। साईं अली हसन इहे 2 ॾींहं सम्झी वरिता। हुनजो उन 2 ॾींहंनि ते यकीन हो, भरोसो हो त हिकिड़े ॾींहुं हीअ जान छॾिणो आहे, वञिणो आहे। पर हिन जान में जेको अचण जो मक़सदु आहे, जेको मक़सदु आहे उहो अदा करे वञिजे, उहो निभाए वञिजे। ऐं अली हसन हिन जदीद टेक्नोलॉजी जे दौर में पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे मौजू बणाए भरपूर तरीक़े सां हिन जदीद दौर में पंहिंजो किरदारु अदा कयो। संदसि जे वकारपे ते ॻाल्हायो त अली हसन को फ़नकार कोन हो, पर हुनजी तरबियत, हिदायतूं, रस्तो तब्दील करणु, वकार खे चवण त हीअं न हीअं, ही कलाम न पर ही शाइरी न ही, हिन तरीक़े सां पंहिंजी शाइरी ॻायो जे तव्हां सिंध लाइ जेको आहे सो हिकिड़ो सुठो किरदारु अदा करे सघो, ॿोली लाइ सुठो किरदारु अदा करे सघो। त ईअं वकार जहिड़ा सुहिणा फ़नकार हुन असांखे ॾिना आहिनि धरती ते, हिन जामशोरे ते। ईअं असां बि जॾहिं कुझु लिखंदा हुआसीं या ॻाल्हाईंदा हुआसीं त असांखे बि हुन इस्लाही इरादे सां असांजी तरबियत कई। लसबेले जो किरदारु आहे माई चाकुली, मां उन ते नावल लिखण जी शुरूआति कई। त हाणे त माना इहे 10 साल जी ॻाल्हि थो कयांव, 2010 जी ॻाल्हि आहे। त उन वक़्तु त नेट ते माई चाकुली जे नाले सां को मवाद ई कोन हो, गूगल ते बि न पियो मिले, किथे बि न पियो मिले। हाणे त खोड़ शयूं अची वियूं आहिनि। असां अॼु ॾिसूं था त माई चाकुली जो सॼो अची थो वञे, हुन जेको बि किरदारु आहे। त उन वक़्तु कुझु ई कोन हो। हिकिड़ो रूंझो उनजो मूंखे नंबर ॾिनई, चई हीअ जेके माई चाकुली आहे, इन जो जेको निज़ाम आहे, सरकारी जेको गवर्नमेंट जो निज़ाम हूंदो, उहो निज़ाम रूंझा हलाईंदा हुया। ही रूंझो आहे, उनजी दिलचस्पी इन करे न आहे त माई चाकुली लसबेले जी कमनर हुई, पर उनजी दिलचस्पी इन करे आहे त उहो रूंझो आहे, उनजो निज़ाम जेको आहे सो रूंझनि पे हलायो, तंहिं करे हिन वटां त उहे खोड़ शयूं मिली सघनि थियूं। ऐं उन रूंझे सां असां राब्तो कयोसीं। वाक़ई उन खोड़ हवाला ॾिना जेके उर्दू अदब में मौजूदु हुया, खोड़ किताब ऐं मज़मून जिथां माई चाकुली जो हिकिड़ो चङो भलो असांखे जेको मवाद मिली वियो, जेका लिखण में असांखे सवलाई थी पई। त ही क़ाबिल माण्हू, ज़हीन माण्हू अॼु असांजे विच में न आहे, पर उनजो लाज़वाल कमु जेको सिंधी ॿोली जे हवाले सां मुंहिंजो त हिन जदीद टेक्नोलॉजी दौर में सिंधी ॿोली खे हिन मौजू बणाए पंहिंजो ॼण त इहो मुंहिंजो ज़िंदगी जो हिकिड़ो मक़सदु हो, अहम हुयो त मूंखे सिर्फ़ु पंहिंजी ॿोली लाइ कमु करिणो आहे। ऐं हुन पंहिंजी ॿोली लाइ शानदार कमु करे वियो आहे। असां सभिनी ते ज़िमेवारी यादि थी थिए त साईं अली हसन जे हिन थियल कम खे असीं जेको आहे सो फॉलो कयूं, ऐं हिन कम खे न रुॻो जेको आहे सो असीं पढ़ूं ऐं हुन मां सिखूं, ऐं असीं उन जे तरीक़ेकार ते हलूं। तव्हां सभिनी महिरबानी। सेक्रेटरी जामशोरे जो सेक्रेटरी सिद्दीक़, प्रोफेसर सिद्दीक़ जो हिसाब छो त अची मुख़्तसरनि पंहिंजे ख़्याल जो इज़हार करे टाइम जो ख़्यालु कंदा। साईं अली हसन सां मुंहिंजी मुलाक़ात साईं रोशन जोए कराई 1994 में। पहिरीं मुलाक़ात तमामु अजीब हुई। मां नओं ट्रांसफ़र थी आयो हुअसि कैन शाह वञा जामशोर कॉलोनी हाई स्कूल में। साईं अली हसन रहंदो हो, जेको अदी सीमा भुट्टो ॿुधायो हुयो, उनजो पीउ जो घर हुयो नंढड़ो, उनजो कमरो, उते साईं ट्यूशन पढ़ाईंदो हो। साईं रोशन जोए चयो त बाबा तूं नौजवान आहीं, 19-20 सालनि जो आहीं, असां वटि बि नौजवान आयो ट्यूशन पढ़ाए थो अली हसन मला। छो जो त साईं अली हसन मला जो साईं रोशन खां बि वधीक वेझो दोस्त हो साईं मरहूम अब्दुल लतीफ़ चांडियो साहब। साईं मोहम्मद यूसुफ सुञाणेसि,
वीचारो उहो बि गुज़ारे वियो 40 वरनि जी उमिरि में। साईं मूंखे वठी वियो, छो जो त साईं हमेशह रस्मी गुफ़्तगू न कंदो हो। साईं में रखण खां हो ई कोन, नंढो हुजे वॾो हुजे कहिड़े ग्रेड जो बि हुजे, जेको संदसि मन में उहो संदसि बात में। पहिरीं मुलाक़ात में मूंखे साईं वठी वियो आहे, गॾु ई ट्यूशनूं पढ़ायो। हीअ बि अंग्रेज़ी मैथमेटिक्स ॼाणंदो आहे। तव्हां गॾिजी जेको आहे हिन कमरे में जेको आहे ॿारनि खे पढ़ायो। साईं 5 चौथे ॿारनि खे ट्यूशन पियो पढ़ायो 1994 में। साईं मूंखे हिकिड़ो जुमिलो चयो, साईं चयो त मां इन ट्यूशन पढ़ाइण जे बजाए को कटोरो खण, इहे स्टेशन खां वठी फाटक जो फेरो ॾे, इहो तुंहिंजे लाइ बहितरु आहे। माना ट्यूशन खां पिनण जेको आहे उहो बहितरु आहे। ट्यूशन तमामु ख़राबु अमल आहे इन सां, मतिलबु मां चयो। पोइ मूं बि चयोमांसि, मां चयो साईं हाणे कटोरो पोइ त गॾिजी खणूं न भला, तव्हांजो पढ़ायो था। चए हा मां बि छॾींदुसि हाणे। त जीअं साईं बि पोइ ट्यूशन छॾी बाक़ाइदे जीअं पढ़ाइबो आहे ॿारनि खे, ऐं मूंखे बि इहो सबक़ु ॾेई छॾियो। साईं रोशन ब्रह्माणी असांजो दोस्त आहे, गॾु रहियो आहे। मूंखे 35 साल थिया आहिनि टीचिंग कैरियर में, 92 खां वठी हाणे ताईं। त ट्यूशन मूं साईं जे इन जुमिले मूंखे ट्यूशन छॾाई। माना उहो ज़हन में कॉन्सेप्ट कोन हो त बाबा कमाइणो आहे ऐं ज़िंदगी में असांखे ग्रेड ठाहिणा आहिनि। बार बार चवंदा हुआसीं साईं तव्हां B.Ed कयो, मास्टर माण्हू आहियो। चए B.Ed बाबा तव्हां ईअं कयो। उन सां गॾोगॾु साईं में हिकिड़ी शख़्सियत में हिकिड़ी इहा ॻाल्हि हुई त साईं पंहिंजो शुरू में 15-20 साल शुरू वारा 94 या 92 खां वठी साईं खे क्रेज़ हूंदो हो मां अंग्रेज़ी सिखां, इंग्लिश लिटरेचर सिखां, ॾाढो क्रेज़ हो। जीअं थींदो न जीअं कंप्यूटर में, छो जो साईं हर ॻाल्हि में इंतिहा में हलियो ईंदो हो। छो जो त प्राइमरी उस्ताद ऐं हिन BSc वग़ैरह कई हिन में कंप्यूटर साइंस में, या जहिड़े नमूने सां हुन अॻिते वधियो। असांखे बि माना शौक़ु ॾियारी, मूं बि PhD कंप्यूटर साइंस में साईं खे ॾिसी करे कई। त साईं ॾिसो, दुनिया में हिकिड़ी शइ इरिवर्सिबल आहे, लाइफ में हिकिड़ी शइ इरिवर्सिबल आहे, उहा आहे टाइम, वक़्तु। साईं वक़्त खे जेको आहे तमामु सुठे नमूने सां यूटिलाइज़ कयो। छो जो त वक़्तु गुज़रंदो थो वञे। ॾिसो साईं 58 साल जो थी वियो, माना उनजो लम्हो बलम्हो जेको आहे हर शइ जेको आहे उहा कैलकुलेटेड हूंदी। ईअं फज़ूल वक़्तु कोन विञाईंदो। असां मां तक़रीबन 50-60 साल जा थी था वञूं, ॻाल्हि मुहाड़ करे कचरियूं बचरियूं करे वक़्तु विञायूं था, पर न साईं वक़्त खे जेको आहे सुठे नमूने सां यूटिलाइज़ कयो। छो जो त ॾिसो आज़ादी, ईअं आज़ादी जो मतिलबु पाबंदी हूंदी आहे। ईअं न त साईं जी शादी न थियल हुई, घर बराबरि कोन होसि, रेंट ते अञा ताईं बि रहंदा हुआ, या अहिड़े नमूने सां स्टेशन जे नंढड़े हिकिड़े कमरे में रहंदो हो, या भुटे साहिब जे हिकिड़ो नंढड़ो कमरो होसि, नंढड़ो कमरो बाक़ाइदे खोलीनुमा हो, उन में रहंदो हो, या अहिड़े नमूने सां। छो जो त आज़ादी जो मतिलबु आहे पाण खे पाबंद करणु। आज़ादी जो मतिलबु न आहे त कुझु बि न कयां, मूंखे मां रिलैक्स थियां, मुंहिंजे मथां कमु न हुजे। तंहिं करे साईं रियल सेंस में साईं जेको आहे न पाण खे आज़ादु इंसानु जेको आहे ॾेखारियो। हे असां आज़ादु न आहियूं घर जे मामलनि में, औलाद जे मामले में, ज़ात बिरादरी जे मामले में, पर साईं वटि इहा ॻाल्हि कोन हुई। साईं जेको आहे उहो करे ॾिसियो त भई मां आज़ादु आहियां, न कंहिंजे माना सूफ़ी लाकूफ़ी कोन भाइसि केरु। साईं लाकूफ़ी हुयो, माना उनखे कंहिंजी परवाह कोन हूंदी। बाबा जेॾी महिल आयो ओॾी महिल मुंहं ते चई ॾिनो। बराबरि चवण जो मतिलबु आहे त साईं जहिड़ियूं शख़्सियतूं जेके आहिनि जामशोरे जे हिसाब सां या असांजे समाज में तमामु वरले पैदा थींदियूं आहिनि। छो साईं सिलेक्टिव बि हुयो। साईं जंहिंसां ॻाल्हाइणो हूंदो हुओसि या जंहिंसां मिलणो हूंदो हुओसि न, उन सां ई मिलंदो। आम माण्हू सां साईं जेको आहे न पंहिंजो वक़्तु कोन विञाईंदो हो। त बाद में असां साईं जूं शुरू में घणो कचरियूं थियूं, शायदि बाद में असां साईं लाइ मतिलबु आम थी वियासीं। छो जो त असां कंप्यूटर जी दुनिया जा माण्हू न हुआसीं, ऐं उन खां पोइ साईं सम्झो त पाण हिननि सां जेको आहे असांजे सां एतिरी आख़िर में एतिरी विझड़ा बि कोन रही जो चऊं साईं सां डेली असांजूं कचरियूं थींदियूं हुयूं। शुरू में थींदियूं 94-95 या इहो जेको 90s वारो आहे ॾहाको उन में थींदियूं। बराबरि चवण जो मतिलबु इहो त साईं अली हसन
मां सम्झां थो त जेतिरी शख़्सियत हुयो, जेतिरो हुनजो कद काठ हुयो, जेतिरो हू पंहिंजी क़ौम लाइ तड़पंदो हुयो, पंहिंजे मतिलबु नई नसुल लाइ तड़पंदो हुयो, ईअं वल्ले को असां वटि को माण्हू आहे जेको अहिड़ी कोशिशि करे। ॿियो हिकिड़ी ॻाल्हि, साईं ॾिसो कंप्यूटर जी दुनिया में सिंध में ॿिया बि वॾा नाला आहिनि, फयाज़ अमर बुर्रो, अब्दुल माजिद बुरगड़ी, ॿिया बि नाला आहिनि, पर साईं उन्हनि शुरूआती माण्हुनि में आहे जंहिं कंप्यूटर जी दुनिया में सिंधी नसुलनि खे दग ॾेखारिया। यादि रखो त 2009 में साईं ॿारहं किताबु 2009 जे लॻभॻि जेको ॾिनो, जीअं आवाज़ नमूने 28 सिंधी वारा सबक़ हुया। मां साईं खे चयो साईं हाणे तव्हां इहो कमु कयो आहे, हाणे मूं पंहिंजी नंढड़ी खे जेको आहे उहो कोशिशि करायां थो। मुंहिंजो शागिर्दु हो सॉफ्टवेयर इंजीनियर, उनजो भाउ वेठो आहे साईं पंहिंजो मंज़ूर अबड़ो, उनखे मूं चयो त बाबा ॿियो कुझु न, ॿार मुंहिंजे खे सेखार, 7वीं क्लास में पढ़े थो, साईं अली हसन वारो कमु जेको आहे सिंधी ॿारहं किताबु जेको आहे उन नमूने सां जेको आहे करे ॾिसो। सिर्फ़ु उन छोकिरे जो माना ईअं सम्झो त हिकिड़ो दग ॾेखारींदड़ ऐं उनखे उत्साह ॾींदड़, मुंहुं में उत्साह ॾींदड़ या ॿियनि ॿारनि में उत्साह ॾींदड़ जेको आहे साईं अली हसन उनखे ॾिसी करे उन ॿार जेको 7 महीने जी महिनत करे इहे 28 किताब जे सबक़ जेके आहिनि 12 किताब में उन ॾेखारिया। पर चवण जो मतिलबु इहो त ये ज़िंदगी आहे, मुख़्तसिर ज़िंदगी आहे। शाह साईं जीअं फरमायो आहे, जर में फोटो जीअं ॿाहिरि लॻंदे अधु थिए, तूं पिणु आई तीअं दुनिया में को ॾींदो। महिरबानी साईं। त सिंध में मां 2 माण्हुनि खे पहिरें पई हथु ॾिनो आहे, ऐं अली हसन मला वली ऐं ॿार ख़बर आहे जेकॾहिं हिन खां पोइ दोस्त हूंदो त असांजी मिड ऑफ नाइट कचहरी शुरू थींदी, सुबुह थींदी, अलमंदर ते हूंदा हुआसीं। सागा खे ख़बर आहे त मूंखे चवंदो उहो सिंध जा 2 माण्हू कहिड़ा आहिनि। मां घणी हुन खां पुछा कंदो हुउमि त उहो ख़ुशनसीब अंदर छा आहे जंहिंखे मां पहिरें पे हथु ॾींदो आहियां, जंहिंजी वतन दोस्ती, जंहिंजे इल्मु इब्यास ते को बि शक कोन्हे। सॼी सिंध उनजी शागिर्द आहे। फ़हीम नूनारी बि साईं कलंदर शाह खे पहिरें पे हथु ॾींदो हो, मुंहिंजो उस्ताद हो, रहबर हो। ऐं ॿियो शख़्स जेको आहे उहो साईं महमूद भगुल आहे, जेको पंहिंजी नीयत में, इरादनि में ऐं कम में सिंध दोस्त आहे, सिंध सां सचो आहे, शागिर्दनि सां सचो आहे ऐं पंहिंजे प्रोफेशन सां सचो आहे। तो साईं महमूद बगुल साहिबु असां वटि मौजूदु आहे, ऐं साईं महमूद बगुल साहिबु वरी मस्जिद बि संभालींदो आहे, तव्हांखे ख़बर आहे न, यूनिवर्सिटी सां गॾु। तंहिंजे करे असां साईं महमूद बगुल साहिब खे गुज़ारिश कंदासीं त उहो अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी शाख उनजी मैनेजमेंट ऐं हिन खां सवाइ ॿियूं सभु शाखूं जिन जा सेक्रेटरीज़ हिते मौजूदु आहिनि। अली हसन, न्याणियूं, मोज़िज़ महिमान, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मां ब्रॉडकास्टर आहियां, सभिनी खे ख़बर आहे। कोशिशि कंदुसि त मां तव्हांजा 6 मिंट वठां, 4 खां मथे न वञा। वक़्तु तमामु घटि आहे, सो तव्हांजी परमिशन सां जेकॾहिं मूंखे 6 मिंट मिलनि त मुंहिंजे लाइ इनायत थींदी। मूं अली हसन जी फ़ातिहा ते कोन वियो आहियां, हमारे करे कोन वियो आहियां जो उहा फ़ातिहा मूं वटि पाण सां कई आहे, छाकाणि त 1982-83 में असां मिलिया हुआसीं। इहो उहो ज़मानो जॾहिं हिते स्कूल में पढ़ंदो हुयो ऐं मूं वटि पढ़णु आयो ट्यूशन लाइ। ज़िंदगी में 1980 खां वठी मूं इहो कमु शुरू कयो आहे ॿारनि सां गॾु। छो मां साईं कलंदर शाह जो शागिर्दु आहियां। मां तव्हां खां माफ़ी चाहियां थो जेकॾहिं मां ॻाल्हाईंदे रोई पवां त मूंखे माफ़ु कजो। त साईं कलंदर शाह जा 2 फर्ज़ंद शहज़ादा मौजूदु आहिनि, साईं जो घोटो बि हिते मौजूदु आहे। त हुननि जेके असां ते भाल भलाया, जेके हुननि असां ते कर्म कया, उन्हनि कर्मनि जी हिकिड़ी चेन आहे जेको अली हसन आहे। मिसाल तौरु मां हुननि जे क़दमनि जी ख़ाक, लेकिन मूं कुझु ओतियो त अली हसन में वियो, हाणे अली हसन जेको ओतियो सो हुनजे शागिर्दनि में आयो हूंदो। इहो हिकिड़ी चेन आहे जेका हुन सिलसिले में हलंदी रहे थी। त हीअ ट्यूशन लाइ मूं वटि आयो घर ते, ऐं 82-83 में असां यूनिवर्सिटी कॉलोनी में रहंदा हुआसीं। D5 बंगलो हूंदो हुन घर जे ॿाहिरां, ऐं साईं वारनि जो हिकिड़े क्वार्टर में रिहाइश हूंदी, हुते वेंदा हुआसीं। पोइ अली हसन सां गॾु मां साईं ते हाज़िर थींदो हुउसि क़दम पोछे लाइ, ऐं साईं असांखे अंग्रेज़ीअ जी तरबियत ॾींदा हुया।
अली हसन खे अंग्रेज़ी सिखण जो जुनून हुयो। मां सम्झां थो माण्हू चवनि था त मुंहिंजी ड्राफ्टिंग सुठी आहे, अंग्रेज़ी सुठी ॻाल्हाए थो वञा, त मां सम्झां थो त साईं कलंदर शाह ऐं सर उबैदुर-रहमान साहिबु मुंहिंजे पोयां बीठा ॻाल्हाईंदा आहिनि ऐं मां उहो लफ़्ज़ उचारींदो आहियां जेके मुंहिंजा उस्ताद मोहतरम मूंखे इनायत करे विया। पोइ हिन में हिकिड़ो जज़्बो हो ऐं शुरूआती तौर ते माली हालात मुस्तहकम कोन हुया। मां बि हिकिड़े ग़रीब जो औलाद आहियां। मुंहिंजो वालिद साहिबु कोर्ट में बैलफ हुयो ऐं वालदा आलिम दीन हुई, बहरहाल ग़ुरबत हुई ऐं माश हिते जामशरे में अची आहिस्ते आहिस्ते ठीकु थियो हुयो ऐं असां हुन महिल उसरण जे हुन दौर में हुआसीं त को अॻियां अचूं। त पोइ हिकु ॼणा मिलियासीं त मूं महसूसु कयो त हुन में वॾी लगन हुई कमु सिखण जी, ॾाढी लर्निंग कंदो हो। मूं वटि 50 ड्राफ्ट्स खणी ईंदो हुयो, जेको मां सिखंदो हुउसि उहो मां हुनखे ड्राफ्ट कम्युनिकेट कंदो हुउसि। ऐं हुन में जेका सभ खां वॾी शइ मूं महसूसु कई हुन में अदब हो, लिहाज़ हो, तमामु वॾो लिहाज़ हो। हू आख़िर ताईं बि जेसि ताईं मूंसां मिलियो, मूं वटि आख़िरी हिन जी व्हाट्सएप आहे 23 फरवरी जो, जेके मूंखे इंडिकेट करे तव्हां फलाणी साइड ॾिसो। तो जिते बि मिलियो हुन जेको इज़त एतिराम ॾिनो उहो हैरत अंगेज़ हुयो। मूंखे मां सम्झां थो त लखनि में शागिर्द आहिनि पर एतिराम बि मिले थो, हुनजी महिरबानी यादि फरमाईंदा, पर जेको हुन में दिलि जो ख़ुलूस हुयो, छाकाणि त हुन पाण खे उते ई रखियो हुयो। मूंखे लॻे थो त हू जीअं 1983-84 में असां 9th मैट्रिक जे ज़माने में हुनजे मिलिया हुआसीं त हुन पंहिंजे पाण खे उते ई महदूद रखियो, पंहिंजी ज़ात खे उते महदूद रखियो, हुनजो इल्म जी जेका असां तरवीज जी तालीम थींदी रही। अली तमामु तेज़ी सां तरक़ी कई ऐं तरक़ी पंहिंजी ॿोलीअ में कई। हुनजी लर्निंग जेका आहे सा क्लासिकल लर्निंग हुई। ऐं जॾहिं कंप्यूटर वारे पासे वियो त मूं हुनखे चयो त हाणे पाण ॿिन्ही जा रस्ता अलॻि थी विया आहिनि, छाकाणि त मूंखे त कंप्यूटर ठुप न अचे ऐं तूं एॾी बला आई मुसीबत ऐं हिकिड़ी मूंखे चइसि तव्हांखे सेखारे छॾींदासीं। मुंहिंजे बसि पोइ इहो करे ज़िंदगी मौक़ो ॾिनो, पर हुनजी तरक़ी ॾिसी न रूह ख़ुशि थींदो हो ऐं हुनखे माण्हू गॾु खणी हलण जो हिकिड़ो सलीक़ो हो। मां हिते ख़ुदा खे हाज़ो नाज़ो ॼाणी ॻाल्हि चवां त मूंखे इहा ख़बर न आहे त वकार केरु आहे। मूंखे इहा ख़बर आहे त वकार अली हसन जो भाउ आहे। वकार पाण ॼाण त कज़न आहे, माइट आहे, शागिर्द आहे, मल्हा आहे। मूंखे ख़बर आहे त उहो अली हसन जो भाउ आहे। जॾहिं मूंसां मिलियो टेलीविज़न लाइ चयो हूंदई, रेडियो लाइ चयो हूंदई, अदा मुंहिंजो नंढो भाउ आहे, हिन जी तव्हांखे भारत आहे, हिन सां गॾु हलो। मूं दुनिया में पंहिंजी हिन में प्रोफेशनल लाइफ में ॿिनि माण्हुनि खे शिदतुनि सां भारतूं कंदे ॾिठो। हिकिड़ो तामीर हुसैन लाइ संदसि वालिद ग़ुलाम अली साहिबु मरहूम मौसीक़ार, उहो वॾी कंदो हो त मुंहिंजे पुट जी पज़ीराई थिए त हुनखे गॾु खणी हलंदो हुयो। ऐं ॿियो पंहिंजो अली हसन वकार खे प्रोजेक्ट करण में जेको हुन किरदारु अदा कयो। वकार खे पंहिंजो टैलेंट आहे, असां में लखे माण्हू टैलेंटेड आहिनि, पर हुनखे हिकिड़ो पुशअप खपंदो आहे। टैलेंटेड माण्हू खे हिकिड़ो पुश मिलंदो आहे, उन खां पोइ पाण जी जाइ पाण ई ठाहे वठंदो आहे। पर उहो जेको पुशअप्स हुया, मां सम्झां थो जेकॾहिं वकार जेका ॻाल्हि चई त उहो असां वटि विसारण लाइ कोन्हे। त अली इज़ द मैन बिहाइंड द शो, जेको बैकड्रॉप हूंदो आहे, जेको असांखे खणी हलंदो आहे। शक्ल चहिरो शबीयत असांजी नज़र ईंदी आहे, पर महिनतूं कंहिं ॿिए जूं हूंदियूं आहिनि। हुन सां मूं जॾहिं गॾिजी कमु कयो त मां डायरेक्टर संजालॉजीअ जो ऐं हुनजी वेबसाइट ठाहिणी हुई ऐं हुन ते असां कमु बि कयो वेबसाइट ते, पर असांजो पोइ वरी मोज़िज़ ऐं मोहतरम वीसी साहिबु असांखे हुन ते अॻिते अचणु कोन ॾिनो हो। त जेका वेबसाइट ठाही त हुन मूंखे चयोसीं हिकिड़ो रुपयो हराम आहे, मादर इल्मीअ खां हिकिड़ो रुपयो हराम आहे, इहो कमु ईअं ई कबो। ऐं हुन ते असां साइट ते कमु कयासीं पिए, पर पोइ उहा वेबसाइट हुनजी छाकाणि त जाइगेंटिक माण्हू हो, हिकिड़ो वॾो माण्हू हो, उहा शइ पोइ हुते मुकमल थी कोन सघी। त बहरहाल ज़ाती तौर ते हुनजो मूं ते अहसान, मूं डायरेक्टर थी हुनखे कॉल कई, मुंहिंजो अली बाबा ऑफिस अचो, पहुची वियो, कलाक जे अंदरि पहुची, मुंहिंजे अली यार हीअ कमु करिणो आहे, सिंधाला जी वेबसाइट ठाहिणी आहे। हुन चयोसीं कयूं था, त हुन करे ज़िंदगी में मूंखे न कई, त को इनकार न कई, त को मां हुनखे चवां त हीअ कमु करिणो आहे, हू कमु करिणो आहे। मूंखे लॻे थो त उहो ॿियनि खे बि न कोन कंदो हो, माण्हुनि सां गॾु हली पवंदो हो, जंहिंजो को कमु हूंदो हो त निकिरी पवंदो हो, जंहिंजी का मदद करणी हूंदी त करे वठंदो हो, उन्हनि शयुनि में उहो देरि कोन कंदो हो। अली हसन दरअसल माण्हू पोखण वारो माण्हू हो। माण्हू वण पोखींदा आहिनि, गुलाब लॻाईंदा आहिनि, फूलियूं पोखींदा आहिनि, हुनखे माण्हुनि पोखण जो शौक़ु हो। ऐं हुन बेग़र्ज़ थी माण्हू पोखिया। असांजी हिकिड़ी ग़ज़ल हूंदी आहे, मिसाल तौरु मां फ़हीम साहिब सां थोरो इन करे वेझो आहियां, मथां फ़हीम साहिबु मुंहिंजी का मदद करे, मथां साईं कुझु करे विझे, मथां हाकिम कुझु करे विझे, मां इन करे वास्ता रखंदो आहियां त हाकिम मथां मीडिया में मूंखे कवर करे, मथां कुतुबुल हसनैन मुंहिंजी का तारीफ़ करे, पर उहो माण्हू कोन हो। हू जॾो खरो हुयो, मूं हिकिड़े भेरे हुनखे दड़का ॾिना त तूं मेरो लॻी थो, त पंहिंजो हाल ॾिठो आहे। अरे उस्ताद आहियां शायदि, ॿार आहिनि, हिकदमि वॾा थी था वञनि, छा कजे, जवान थी था वञनि, ख़ैर सां हेॾायूं साम्हूं भलाऊं थियूं बीह रहनि अची, त मूं छिकियोमांसि कन खां, मुंहिंजो शर्म अचे थो, तूं हेॾो गदिलो हेॾो मेरो छो थो लॻी, तूं ॿुधाए तुंहिंजी का फज़ीलत आहे। त मुंहिंजे पेरनि में किरी पियो ऐं मूंखे पेरनि ते हथ रखियईं, ख़ुदा हुन दर्जा बुलंद कंदो, मूंखे पेरनि ते हथ रखियईं, वॻा आहिनि कुल 2, पोइ हाणे कोशिशि कंदासीं त 4 हुजनि।
ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते हुन पंहिंजे पाण खे मतिलबु जेके दुनियादारी आहे, छाकाणि त मां मुंहिंजो हीउ औलाद आहे, मुंहिंजा सभु बचा आहिनि जेके मूं वटि मुंहिंजे भाउरनि में रहिया आहिनि। ऐं पर हीउ औलाद उहो जेको हिकिड़ो प्रैक्टिकल औलाद हुयो, जेके ख़बर हुई त भई मुंहिंजी इस्तादात इहा आहे, ऐं मूंखे लॻे थो त जॾहिं हू पंहिंजी जेको हिन नौकिरी कई पई त हुन में हिकु दफ़ा मूं वटि आयो हुओ त साईं हीअ हिकिड़ी VC मिली आहे, हिन जी सेविंग कीअं, हिन जी भला हीअ कयां पियो, इहो मां ठीकु कयां पियो। त मूं चयो तूं हाणे वॾो थी वई, तूं पंहिंजी VCयूं ख़र्चु करी थो, जेको बि करी थो तोखे बहितर लॻे थो तूं कर। पर हुन में बहरहाल इहा दया हुई हुन जे वजूद में, मां शायदि वधीक वक़्तु वठां थो, माफ़ी चाहियां थो, हुन में दया हुई त हू पंहिंजे पाण खे ॿियनि ते ख़र्चु करणु ॼाणंदो हो। असां ॿियनि खे पाण ते ख़र्चु कराईंदा आहियूं। इहे वॾा फ़र्क़ु आहिनि जेके मां पंहिंजे हिन मासूम औलाद लाइ ॻाल्हाए वञणु चाहियां थो। ज़िंदगी ॾाढी मुख़्तसिर आहे, माण्हू आहे त हक़ीक़त आहे, वञे त ख़्वाब थी वञे थो, इहो ई वॾो फ़र्क़ु आहे। मौजूदु आहे त कमाल हक़ीक़त आहे, हलियो थो वञे त बसि जहिड़ो हो ई कोन। पर हीअ माण्हू अहिड़ा कोन्हनि जो असां सोचूं था जहिड़ो हो ई कोन। हीअ माण्हू आहिनि ऐं इहो बि अदबी जुमिला आहिनि, हिते रुॻो अदबी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि त हुनजो ख़ाल कोई कोन भरे सघंदो, ख़ाल भरण लाइ ॿियो माण्हू अची वेंदो, कोई इशू कोन्हे। पर जेको हुनजो पंहिंजो कमु आहे उहो कमु नज़र अचणु घुरिजे, हुन कम खे वरजाइणु घुरिजे हुन शागिर्दनि जे पारां, ऐं उहे सभु जेके हुन सां प्यारु कनि था, मुहबत कनि था। ॿ ॻाल्हियूं बाक़ी आख़िरी, हिकिड़ो त वेल डिसिप्लिन हुयो, वेल डिसिप्लिन हुयो। हुन में डिसिप्लिन हिकिड़ो टाइमिंग जेका हुई हुन में जो हुनजो हिकिड़ो नंढिड़ो मां तव्हांखे किसो ॿुधायां त मां मैट्रिक जे इम्तिहान में हुयुसि त मूं हिकिड़े कॉम्पिटिशन में हिकिड़ो मज़मून लिखिणो हुयो। सुका सलाम दुआ कोन हूंदी, कुझु कोन हूंदी, मूं वञी साईं जे दरवाज़े ते साईं मंझंदि जो 2:30 थिया हुजनि, झुड़ो हुजे, गर्मी हुजे, हफ़्स हुजे, मूं दर छटकायो, साईं कलंदर शाह क़िबला निकिता, अस्सलाम वालेकुम सलाम, सुञाणंदा त अब्दुरहमान भाई मूंसां सुभाणे मुक़ाबिलो आहे ऐं मज़मून लिखिणो आहे मुक़ाबले लाइ। पाण मूंखे ॾिठूं चयूं झोपड़ी ठहियलु हूंदी हुई हिकिड़ी, तोखे यादि आहे कुतुब, उते 2 पथर हूंदा, उहो पथर सॼियूं कुर्सियूं हूंदियूं हुयूं। साईं कमाल 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 माण्हू। त साईं चयो त तव्हां वियो, मां अचां थो। साईं वञी करे मोटी आया, मूंखे चयूं तो मानी खाधी आहे? मुंहिंजो मानी कोन खाधी। पाण विया अंदरां वञी हेॾी छा ॿई वधी, हुन में हिकिड़ी मानी ऐं कटोरो हुयो, हुन में भाॼी हुई। त जंहिंमहिल मानी कई मूं बसि खे चई त बुखे पेट कोन पढ़िबो आहे न, पेट भरियलु हुजे त इल्मु बि सम्झ में ईंदो आहे। हाणे तूं लिख। मींहुं शुरू थी वियो, तेज़ बारिश हुजे, उछित टमे पई हुन झूपड़ीअ जी, ऐं मुंहिंजे उस्ताद मुंहिंजे मथां उहा छाब रखी ऐं मूंखे चई त इहो पनो वालो न थिए, मज़मून लिख। पोइ मज़मून मूं लिखियो। मूंखे जंहिं महिल मूं पूरो कयो मूंखे चयो त तूं हाणे सुभाणे वञी थो, सुभाणे तूं खटे अची त तूं मूंखे ॿुधाइजे, ऐं ॿिए ॾींहुं मां खटे आयो हुउसि। त वरी मूं उहो उन्हनि जे पेरनि ते हथ रखिया, मूं सां हीअ डिग्री ट्रॉफी मां खणी आयो आहियां। मूंखे चई हाणे इहो जेका छाप तुंहिंजे मथे ते आहे न, इहा छाप हाणे तूं ॿियनि ॿारनि में मुंतक़िल कंदे, हाणे तूं ॿियनि ते वेंदे। त मूं अली खे हिकिड़ी ॻाल्हि चई, मुंहिंजो अली ॻाल्हि ॿुध, मां हिकिड़े छाप वारे जो औलाद आहियां, फर्ज़ंद आहियां, कदम बोसी मूं कई आहे हुनजी। मां चाहियां थो त इहा छाप जेकॾहिं कंहिं वटि वञे त तूं खणे यार, तोमें उहा कैपेबिलिटी आहे टाइमिंग जी। पोइ हुन पंहिंजो, हाणे तव्हां ॾिसो था त मां साईं खे बस कयो, साईं मूंखे महिरबानी करे घुराए वठो, छाकाणि त 6 बजे मूंखे किथे पहुचणो आहे। त हीअ टाइमिंग जेका ज़िंदगी में आहे न, इहा शदीद आहे, हैवी आहे। तव्हां टाइम टेबल ते कमु कयो था, सुबुह जो थींदो आहे, शाम जो थींदी आहे, सुबुह शाम जो थी कोन थो सघे, नंढिड़ो हिकिड़ो मिसाल आहे। त हीउ वेल डिसिप्लिन्ड हुयो, वेल डेकोरेटेड हुयो, ऐं पंहिंजे वक़्त जो ॾाढो पाबंद हुयो। जेका ॻाल्हि उतां सां कंदो हुयो, हीअ सभई शागिर्द सम्झनि था, जिते उहो सर छॾे वियो आहे। अली में इहा ॻाल्हि ॾाढी उत्तम हुई। ऐं आख़िरी ॻाल्हि, हॾ ॾोखी हुयो। हॾ ॾोखी हुजणु हिन दौर में हिकिड़ो ॾाढो ॾुखियो कमु आहे। लतीफ़ सरकार फरमाईनि था त लुत्फ़ तोरे लतीफ़ चए कंदा भला केरु, माना रब परवरदिगार खां सवाइ भला ॿियो केरु लुत्फ़ करे सघे थो। पर पोइ लुत्फ़ जी जेका इनायत आहे सा इंसाननि वटां थिए थी, बशर्ते कोन्हे दिलनि में उहो हुजे। जॾहिं दिलि में पयल हो ऐं स्पेलिंग खे जेतिरी हसन लिखिजे थो त इहो हुसन बि थी सघे थो, ऐं ख़ुदा हुनखे जेको हुसन ॾिनो, मां दुआ कयां त हिकु पोड़े पीउ जे हिसियत सां मां इहा दुआ कयां थो त अलाह पाक हुनखे बहितर जाइ खां नवाज़े, अलाह साईं हुनखे फ़राख़ रोशन जहान नसीब करे, क़ब्र जे अज़ाब खां बचाए, ऐं हुन जेको माण्हुनि सां मुहबत कई, मुंहिंजा मौला तूं उहा मुहबत क़बूल कजांइ ऐं तूं हुनखे बहितर खां बहितर नवाज़ ॾे। मां अव्हांजो शुक्रगुज़ार। तुम चन्ना साहब खे चवनि त उहो जी पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। सियासी अली हसन मला जे अॼु पाण सार में वेठा आहियूं, ऐं अली हसन ते काफ़ी दोस्त साथियुनि मूंखां वधीक आलिम अकाबरनि लाहनि शाइरनि अदीबनि ऐं मुख़्तलिफ़
पासनि जे टेक्निकल माण्हुनि ॻाल्हायो आहे। असीं हिकिड़ा सादा सूदा गोॾे ठोक जेके सियासी कारकुन आहियूं। अली हसन मल्हा सां मुंहिंजी विझड़ाइप या मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात जेका थी उहा 95-96 जो साल आहे ऐं जाम शोर हो। शाइरनि जे शाइरीअ जो मर्कज़ जंहिं ते अलीम बाग़ी शाइरी करे जाम शोरे न वञ जीअं खे झोरे न वञ या जाम शोर मुंहिंजे पिरीअ जो शहर सुरमई शाम जंहिंजे सुबुह में सहर। त अहिड़ो जाम शोरो जेको सिंध में इल्म शऊर जे मर्कज़ जो धरती ज़मीन ऐं उन जाम शोरे में अली हसन मल्हा हिकिड़ो अहिड़ो निरालो किरदारु हो जंहिं पंहिंजे हिन 58 सालनि जे हयातीअ में गुमनाम रही। सच ॻाल्हि हीअ आहे त अली हसन शोहरत ॿ चार शयूं माण्हूअ खे कमज़ोर कंदियूं आहिनि। हिकिड़ी शोहरत, ॿियो पैसो। ऐं अली हसन इन्हनि ॿिन्ही शयुनि खां परे हो। अली हसन खे न नाले जी बुख हुई, न वरी अली हसन खे पैसे जी बुख हुई। अली हसन चाहे हा त जंहिं सितह जो हू माण्हू हो, जंहिं सितह जो उन ॾांहुं हो, जंहिं सितह जी हू इल्मी इहो टेक्निकल माण्हू हो, त हिन खां तमामु नंढड़ा ऐं पिचकड़ा माण्हू, ईअं न वकर, हिन खां तमामु नंढड़ा ऐं पिचकड़ा माण्हू उहे पैसे में रिच थी विया, नाले में वॾा माण्हू थी विया। पर अली हसन इहो सभु कुझु न चाहियो ऐं हुन वटि हिकिड़ो ई हो मक़सदु, उहो हो त सिंधी ॿोलीअ खे उजागर कजे। उन जी क़दामत जेका आहे, जेतिरी सिंधी ॿोली पुराणी आहे, उनखे ओॾो उरूज ॾियारिजे ऐं उन में हुन तमामु घणो कमु कयो। ऐं अली हसन मल्हा, यूसुफ जोयो ऐं सालियो संजराणी ऐं असीं 2-4 जेके दोस्त उहे ज़िंदगीअ जे खोड़ साल सां गॾु गुज़ारिया। रेलवे जे इन भॻल क्वार्टर में जेको अॼु बि निशानी तौरनि जा दर भॻा पिया आहिनि, इन भॻल क्वार्टर में सो बि हिकिड़े दोस्त जे मारिफ़त रहंदड़ हो। ऐं पोइ हीअ फ़क़ीर बि उन्हनि जो साथी बनियो। पोइ यूसुफ जोयो, ये सालियो संजराणी ऐं हीअ जाम शोर जी धरती, सियासत, इल्मी अदबी बहस। ऐं हुन हिकिड़े दफ़े ॻाल्हि कई, ॻाल्हि हुन मज़ाक में कई, पर सच हीअ आहे त जेकॾहिं स्टीफन हॉकिंग आमरी में ॼमे हा, लकी में ॼमे हा, त लकी शाह सदर जे कंहिं दरगाह ते विहारे हुन खां ख़ैरात वठाईंदा। ईअं न, अली हसन चयो सच थो ॿुधायां वेंदो। ऐं पोइ असीं के साल, यूनुस बि शायदि आहे, के साल असीं हुन सां मश्क़ी कंदा हुआसीं, मज़ाक़ कंदा हुआसीं, भो कंदा हुआसीं। ऐं अॼु उहा ॻाल्हि जेका आहे सही साबित थी आहे त अली हसन चयो आउं ग़लति जाइ ते पैदा थियो आहियां। ईअं न, अली हसन चयो आउं ग़लति जाइ ते पैदा थियो ऐं हुन जी ॻाल्हि सही हुई। अली हसन मल्हा जंहिं पाए जो माण्हू हो, जंहिं पाए जी उहा शख़्सियत हुई, संस मरते ते आउं लाॻीदो ॿ ॾींहं लिखी कोन सघियोसि त हिकिड़ो अहिड़ो माण्हू जंहिंजो तमामु वॾो किरदारु हुजे ऐं उनजे हड़ में एतिरा पैसा न हुजनि जो हू कंहिं सुठी अस्पताल मां इलाजु कराए सघे। ऐं असांजी बेहस हुकूमत, बेहस हुकुमरान पंहिंजनि अयाशियुनि ते, पंहिंजनि जेको सो पंहिंजनि अयाशियुनि ते त अरबे रुपया ख़र्चु कनि था। पर अली हसन मल्हा जहिड़ा जिन माण्हू जेके आहिनि
उहे सिसकी सिसकी साह ॾियनि था। हीअ असांजे मुआशरे जे लाइ, असांजे माण्हुनि जे लाइ सुवाल जो निशान आहे त अहिड़नि माण्हुनि खे असांखे पंहिंजे ज़िंदगीअ में मंझता ॾियणु घुरिजे। पर मोल समाज जा ही मोल माण्हू, ही मोल मुआशिरो, उर्दू बेतान त सनसनी करते रहे सारे शहर के लोग, अलबत्ता ये बात है कि दफनाएंगे बड़े एजाज़ के साथ। जेसि ताईं जेरा आहिनि, जेसि ताईं हाल हयात आहिनि, तेसि ताईं इल्ज़ाम आहिनि, गिला आहे, गीबत आहे। माना उन माण्हूअ खे किराइण जा असीं समूरा हरबा इस्तेमालु कयूं था, पर उहे साॻिया माण्हू मुनाफ़िक़ जो किरदारु अदा कंदे जॾहिं उहो असां खां विछड़ी वञे थो त असीं वागूं वारा ॻोढ़ा ॻणूं था। असांखे पंहिंजो पाण सां सच ॻाल्हाइणु घुरिजे। हीउ दौरु जेको आहे इहो ख़तरनाक दौरु आहे। हिन दौर में जेकॾहिं पाण न संभलियासीं ऐं हिन दौर में जेकॾहिं पाण हिन मुआशिरे खे बहितर करण जे लाइ पेर न संभालिया त पोइ अली हसन जहिड़ा माण्हू जेके लोचे सोचे पंहिंजूं अली हसन जी 58 साल खां वॾी उमिरि कान्हे का, हो अञा जीए हा। अहिड़नि माण्हुनि जी, अहिड़नि किरदारनि जी सिंध खे तमामु घणी ज़रूरत आहे। पर बदकिस्मती हीअ आहे त हिन जहिड़ा माण्हू असां खां ई विछड़ी वञनि था। टाइम घटि आहे अली हसन ते ॻाल्हाइण जे लाइ, तमामु टाइम खपे। हू हिकिड़ो असांजो अहिड़ो दोस्त हो जंहिंसां असांजूं हुजतूं हुयूं, जंहिंसां मुहबतूं हुयूं। सच हीअ आहे त अॼु अली हसन जे मरते ते एतबार नथो अचे त पोइ अली हसन असां खां विछड़ी वियो आहे। वकार सही चयो आहे, हू विछड़ियो ज़रूरु आहे पर विसरंदो न। महिरबानी। जामशोर जो सेक्रेटरी वल्हार छछर, जंहिं मूसा खां वठी मार्क्स ताईं, मूसा खां वठी अली हसन वल्लाह ताईं मुतालो कयो आहे, उनखे बि चवनि पंहिंजो मुख़्तसिर ख़िताब कनि ऐं बैटरियूं हेठि वञनि थियूं। हा, मां मूं से ॾिठा, मां जॾहिं ॾिठो ॿिरीअ खे तनी सनी का करे न सघां ॻाल्हि। अॼु असां लाइ हिकु इंतिहाई मिलियल जुलियल कैफ़ियत आहे, ॾुख जी बि आहे, पर उन सां गॾु काफ़ी ॿियूं शयूं आहिनि, रुॻो कैफ़ियत न आहे। छाकाणि साईं अली हसन वकार जी शिकिल में, बहार जी शिकिल में, सजा जी शिकिल में ऐं हुनजा लातार हज़ारे जेके जामशोरे में लोकेलिटीअ में जेके शागिर्द आहिनि मुख़्तलिफ़ शोबनि जा, उहे जेके छॾिया आहिनि, त हुनजो तसलसुल फ़िक्री पोरियो, उनजो अक्स जेको आहे असांखे वकार जी नज़र में अचे थो, महिनत में, सजाद में नज़र अचे थो। त असां लाइ बिल्कुलु अहिड़ी बि मायूसी वारी कैफ़ियत न आहे जेके हिते मुख़्तलिफ़ दोस्तनि चयो त साईं अली हसन जेको आहे उहो 58 साल में हलियो अहिड़े तरीक़े सां। त बुनियादी तौर ते साईं अली हसन मला जीअं किन दोस्तनि चयो त हू कंप्यूटर टेक्नोलॉजी जे फील्ड जो माण्हू हो, इहो बिल्कुलु सच आहे। पर सच इहा आहे त साईं अली हसन मला जा ॿिया खोड़ सारा पासा हुआ। मिसाल, हू हिकु शाइर जी हैसियत में बि उहा ई हुन में नुदरत हुई, उहा ई हुन में निरालप, अहिड़ी तरीक़े सां अदब में जेका हुनजी ख़ूबसूरती हुई, तरीक़े सां साइंस में हुई, त हू मुख़्तलिफ़ फील्डुनि जो घणरखो माण्हू हो, किरदारु हो। ऐं हू सिंधी अदब खे बि जीअं हू चवंदो हो त टेक्नोलॉजी जेका आहे शोबो, उन में सिंधी माण्हू पोइ त हुनखे अॻिते वञणु घुरिजे। त अदब में बि हुनजी इहा ई माना हमेशह सलाहियत रही त सिंधी अदब जेको आहे उहो हिते जेको लिखिजे पियो उहो घटि में घटि मैक्सिम गोरकीअ वांगुरु या लियू टॉलस्टॉय वांगुरु ऐं ॿियनि जेके बि अज़ीम शानदार लिखणियूं आहिनि उन्हनि जी नोयत जो हुजणु घुरिजे। अहिड़ी तरीक़े सां हू जॾहिं दर्सी किताब ॾिसंदो, ख़ासि करे फिज़िक्स जा या केमिस्ट्री जा, त बार बार उहे शयूं रिपीट थींदियूं, ख़ासि करे 17 ॾहाके खां वठी। त साईं असांजी कचहरी थींदी चवंदो साइंस में बि जीअं मां अदब जी ॻाल्हि थो कयां, रुॻो वर्जाउ आहे, काफ़ियनि जो रदीफ़नि जो वर्जाउ आहे। सिंधी शाइरी जेका आहे उन में उहा घुट पुसड़ थी वई आहे, राग में थी वई आहे, राग तौरु निखारल आहे, उन वकार कयां थो। अहिड़ी तरीक़े सां साइंस में बि साईं ईअं चवंदो त सिर्फ़ु दर्सी किताब जेको असीं पढ़ूं था, फिज़िक्स जा थ्योरम आहिनि मैथ जे अंदरि या ॿियनि शयुनि जे अंदरि, त असां वटि सिंधी समाज में
नवनि आइंस्टाइन जो जनमु थियणु घुरिजे। त सिंधी समाज छाकाणि त लकीअ जे पासे में जेके बि दरगाहूं ॾिठियूं या जेके पीर फ़क़ीरीअ जो जेको सिलसिलो ॾिठो त उन में हुन शुरूअ में हुनखे अक़ीदनि खां मैट्रिक खां अचण खां पोइ नफ़रत हुई। उन करे उहो साइंस जे मैदान में जेको आहे सिंधी आइंस्टाइन तर्ज़ जा या स्टीफन हॉकिंग नोयत जा जॾहिं माण्हू न ॾिसंदो त सिंधी हिन में मुआशिरे में रुॻो अदब में शाइरनि जी भरमार आहे या सिर्फ़ु अदीबनि दोस्त त उनखे थींदो त ठीकु आहे सिंधी ॿोलीअ खे अदीब जी ज़रूरत आहे, शाइरी जी ज़रूरत आहे, पर साइंस ऐं टेक्नोलॉजी जी ज़रूरत आहे। ऐं उन तौर ते जेको हुन पंहिंजो जॾहिं ॾिठो त हीउ शोबो जेको आहे ख़ाली आहे उन में हुन पाण फ़ैसिलो कयो बजाए के इंतज़ार जो, ऐं पोइ उन बिल्कुलु तव्हां करे ॾेखारियो त कहिड़े तरीक़े सां सिंधी ॿोलीअ खे 1999-98 दौर में जॾहिं अञा 2000 विंडो ऐं पेंटिंग में दौर हो, हींअर वक़्तु IT जूं वेबसाइटूं आहिनि पर उन दौर में ॾुखी शइ, पर हिन उन नए फील्ड में नओं तजुर्बो कयो ऐं बिल्कुलु शानदार कयो, अहिड़ी तरीक़े सां पाण मल्हाए ॾेखारियो। मुंहिंजी साईं अली सन सां त मुंहिंजे वाल साहिब जो दोस्त हो अमीर कयो, पर मुंहिंजूं हुन सां कचरियूं थियूं, ख़ासि करे वकार जे शिकिल में असांखे वठी हलंदो वकार भाऊ 2012-13 में। उन वक़्तु असांजी फितरी उहा वसत ज़हनी कोन हुई, न उनजी शाइरी सम्झी सघंदासीं, न उनजे साइंस जेका सिंधी ॿोली कहिड़े तरीक़े सां टेक्नोलॉजी सां बचंदी, उहा असांजी मैट्रिक ज़माने में उन कोन्हे, पर हीउ वकार जेको आहे उन शइ ते गुफ़्तगू कंदा हुआ। ऐं एतिराफ़ करिणो पवंदो त वकार उन वक़्त में बि इन शयुनि खां वाक़ुफ़ु हो, असीं उन शयुनि खां वाक़ुफ़ु न हुआसीं। हीउ उन ते जुमिला आराई हिक ॿिए में कंदा हुआसीं, हीअं न हीअ सॉफ्टवेयर अचणु घुरिजे, पोइ असीं नोट कंदा हुआसीं, कापी कंदा हुआसीं हिन जी त कहिड़ा किताब पढ़णु घुरिजनि ऐं सिंधी ॿोली कीअं महफ़ूज़ बणाइजे। मुंहिंजूं साईं सां हिकिड़ी कुझु शयुनि ते जॾहिं बहस थिया ऐं पोइ मेच्योरिटी में आयासीं, ख़ासि करे 2017-18 में, ऐं फ़िक्री वसत वधणु लॻी, नज़रियाती किताब पढ़ियासीं त पोइ खोड़ सारियूं हुनजो असांखे एतिराम हूंदो, असांखे ॻोठाई हो असांजो अदब जो शागिर्दु, पर उन में मूं हुन सां ख़ासि करे नज़रियाती इख़्तिलाफ़ असांजा थिया, छाकाणि साईं अली सन साहिबु आख़िर में जेको टेक्नोलॉजी जे पासे वियो ऐं उन जे पासे में त हिन साईं माना काफ़ी दोस्तनि ते आख़िर में चवणु लॻो त सियासत जेका आहे उहा समाज खे हाणे जेको सो बदिलाउ न ॾिसी सघंदी, या उनजी अहमियत वक़्त ऐं अहमियत जेको आहे घटिजी वई आहे, ऐं समूरी शइ जेका आहे उहा टेक्नोलॉजी आहे या विंडो आहे। त पोइ उन ते असांजा हुन सां इख़्तिलाफ़ थिया त बिल्कुलु असांजे सिंधी समाज खे जीअं बहितर अदब जी ज़रूरत आहे ऐं टेक्नोलॉजी जी ज़रूरत आहे, सिंधी ॿोली खे बिल्कुलु बचाए सघे थी, पर सियासत जेका समाज जो बुनियादु आहे, जेका ॿिया शोबा आहिनि त उन्हनि जो बि हिकिड़ो किरदारु ऐं अहमियत थिए थी। पर जेकॾहिं असां सिर्फ़ु चऊं त नौजवान जेको आहे उनखे विंडो ठाहिणु अचे, पर कंहिं शेख हयाज़ जी शाइरी जी नई धुन ठाहिणु न अचे, या जेको सो नओं सुठो माओ नावल जहिड़ो शानदार नावल सिंधी में न लिखिजे, ऐं सिर्फ़ु नौजवान जेको आहे MA सां बि हुनजी 52 पर मिंट स्पीड हुजे, त इहो मुतज़ा थींदो समाज खे जेको इहा दग न ॾींदो या तव्हां इंतिहा ते वञो था। त अहिड़ी तरीक़े सां पोइ हुन पंजाब में ज़रिए सेखारियो त बिल्कुलु तव्हांजी दुरुस्त आहे, पर असांजो नौजवान घणो हुन पासे वियो हलियो आहे, पंहिंजे शाइरीअ जे पासे अदब जे पासे नवाण कान्हे, उन करे मां भला चवां थो त उहा साईं जी ॻाल्हि मूंखे क़बूलु करणी पवंदी। इनशाअल्लाह असीं समूरा हुन जा शागिर्द जेके अञा ज़िंदा आहियूं, साईं जेको सिंधी ॿोली वारो आशिष्कार वारो सफ़र आहे, सिंधी अदब खे नई शयूं ॾियणु समाज खे, इनशाअल्लाह उनखे बरक़रार रखंदासीं, वधाईंदासीं। महिरबानी। साईं मोहम्मद अली गांगरो असां वटि मौजूदु आहे। मोहम्मद। सदा न रहणा काला केस, सदा न जग जीवणा, सदा न रहणा राजा देस। अॼु ॾाढी हबकाट बि थिए थी त अहिड़े माण्हू ते ॻाल्हायो थो वञे जंहिंसां तमामु हिकिड़ो गहिरो रिश्तो रहियो। अॼु जॾहिं सुबुह जो उथियुमि इहा ख़बर हुई त अॼु अली हसन ते प्रोग्राम आहे, त थोरो फाटक ते वियुसि ऐं रेलवे वारा इहे कुझु क्वार्टर ऐं शाहाणी होटल, रिंद होटल ऐं कुझु मक़ाम ॾिठमि त लतीफ़ साईं जो हीउ शेर यादि आयो त अङण उहे ई साॻिया जत न पसां जूई में, अङण उहे ई साॻिया जत न पसां जूई में, ओताकूं ओठीअड़नि जूं, ओताकूं ओठीअड़नि जूं ॾिठमि सभो ई अखियूं रत रोई, माॻहि मोटी आई। सो उहे थोरा घणा निशान रेलवे फाटक ते मौजूदु हुया। शाहाणी होटल बि हुते हुई, रिंद होटल बि हुते हुई, पर न हुयो त अली हसन मला कोन हो। साथी न पसांसे जे हुयण में हीअणे थूणियूं, साथी न पसांसे जे हुयण में हीअणे थूणियूं, हाणी कनी जे वञी आसण उबहा। त हाणे उहे लतीफ़ साईं जे शेर वांगुरु त उहे माण्हू बि न रहिया, उहे दोस्त बि न रहिया जिन सां वेही दिलि जा हाल ओरजनि ऐं जिन सां वेही
कुझु सलाहूं बि वठिजनि, जंहिंमें तव्हांखे सुठो दोस्त बि नज़र अचे, जेको तव्हांखे सुठो भाउ नज़र अचे, जेको तव्हांखे सुठो माउ पीउ नज़र अचे ऐं वक़्त ते तव्हां सां प्यार करे ऐं मोहबत करे। हू चंड हुयो, चांडराण हुयो, हू सूंहं हुयो, सुरहाण हुयो। हू चंड हुयो, चांडराण हुयो, हू सूंहं हुयो, सुरहाण हुयो, जंहिं लोह मटाए सोन कया अहिड़ो पारस पाण हुयो। सो हिते अलाए केतिरा माण्हू वेठा आहिनि जिन ते हुन जा निशान आहिनि, जिन खे हुन फर्श खां अर्श ताईं पहुचाए छॾियो। वकार मला, असां जहिड़नि माण्हू जिन खे कॾहिं कॾहिं मिड़ई स्टेज ते मौक़ो मिलंदो आहे, सो उन्हनि खे बि जेकॾहिं किथे का कंपेयरिंग मिलंदी हुई त उन्हनि खे पारत कंदो हुयो त यार वकार मला खे 2 गीत उते ॻारायो। मूंखे यादि आहे भिक में एरिया स्टडी सेंटर हो, वकार खे यादि आहे अलाए कोन्हे, लाहौर जा असांजा दोस्त आयल हुया, वॾो प्रोग्राम हो। मूंखे शाम खां 5 कॉलूं कई थी, यार वकार खे ज़रूरु एंट्री वठी ॾिजां। मुंहिंजो अदा हाज़िर। सो अहिड़ी क़िस्म जो हिकिड़ो माण्हू, मां नंढड़ो हूंदो हुउसि, लतीफ़ संगत जे दौर खां वठी हुन सां वास्तो रहियो। अॼु जो वास्तो न आहे, 7-8 दर्जे खां वठी तॾहिं मां मुख़्तलिफ़ नंढा प्रोग्राम कंदो हुउसि। पहिरियों इंटरव्यू मुंहिंजो हुन हिकिड़े रिसाले में ॾियारियो हुयो, जेको साईं इक़बाल मलाह जी घरवारी या ॼाम साकीअ जी धीउ कढंदी हुई। हा, बख़्तावर ॼाम कढंदी हुई। उन में इंटरव्यू ॾियाराए वरी हुन मूंखे ॿुधायो त बाबा तुंहिंजो तारुफ़ ऐं तुंहिंजो इहो इंटरव्यू सॼो इन में आयो आहे। ऐं उन खां पोइ मुख़्तलिफ़ हंधनि ते ॿुधाईंदो हो त तव्हां जेके शेर पढ़ो था, तुंहिंजी चूंड कहिड़ी हुजणु खपे, कीअं हुअणु खपे। अॼु जॾहिं उन्हनि शयुनि ते सोचूं था त यकीननि अखियूं भरिजी अचनि थियूं ऐं आकाश जूं ही सिटूं बि यादि अचनि थियूं त यादगिरियुनि जा सैलाब ईंदा रहिया, बंदि अखिड़ियुनि मंझां बंदि भॼंदा रहिया। यादगिरियुनि जा सैलाब ईंदा रहिया, बंदि अखिड़ियुनि मंझां बंदि भॼंदा रहिया। चंड चथरूं कयूं दिलि जे तन्हाईअ ते, तुंहिंजे आकाश जे हिन अकेलाईअ ते। नेण नीढूं हुया, वेण वणंदा हुया, तुंहिंजे छिड़मुन मंझां फूल छणंदा हुया। हा, मगर अॼु उहे वक़्त वेंदा रहिया। वक़्त तुंहिंजो ई वर्ताव वाजिब न हो, घायलनि ते नऊं घाव वाजिब न हो। विख विख ते विछोड़ा वढींदा रहिया, यादगिरियुनि जा सैलाब ईंदा रहिया, बंदि अखिड़ियुनि मंझां बंदि भॼंदा रहिया। सो अॼु अली हसन मसला ते वेही सोचिजे थो ऐं ॻाल्हाइजे थो। यकीननि जीअं साईं गौतम साहिबु ॻाल्हि कई त हू 2 ॾींहं लिखी न सघियो हुयो, ऐं मूं जॾहिं हुन ते पंहिंजे पेज ते या पंहिंजी सोशल मीडिया ते वॉइस ओवर पे कयो त मां घटि में घटि 20-25 रीटेक ॾिना हुया ऐं मुंहिंजे अखियुनि मां ॻोड़ा विया पे ऐं मां उहा शइ परफॉर्म न पे करे सघियुसि। त हिकिड़ो अहिड़ी क़िस्म जो माण्हू अॼु हिजाम शोरो जेको बज़ाहिर वॾो हिकिड़ो शाइरनि जो ऐं अदीबनि जो शहरु आहे, पर मां त चवां जेॾो शाइरनि अदीबनि जो शहरु आहे ओॾो मुनाफ़िक़नि जो शहरु बि आहे। अॼु असां सभु चऊं था त अली हसन मलाह जा असांजे मथां थोरा, असां ते अली हसन मलाह असांखे प्रोमोट कयो, पर ॿियनि माण्हुनि जे नाले छो नथा चऊं। इन ई धरतीअ ते के सिंधालाजीअ जा डायरेक्टर रहिया, के PTV ते ब्रॉडकास्टर रहिया, के रेडियो स्टेशनुनि ते रहिया, के लैंग्वेज अथॉरिटियुनि में सेक्रेटरी रहिया, के वॾनि वॾनि पोस्टुनि ते रहिया। उन्हनि त कॾहिं जाम शोरे जे कंहिं नौजवान खे वठी कंहिं राह ते कोन वठी बीह रहिया, पर ही उहो वाहिद माण्हू हुयो जेको माण्हू चवंदो हो त हर ॿार खे, हर माण्हू खे जंहिंखे बि टैलेंट आहे उहो अॻिते अचे।
ऐं उहो अॻिते वधे। लकीअ जे जबलनि जहिड़ो मज़बूत ऐं उतां जी मिटीअ जहिड़ो नरम माण्हू अली हसन मला, जंहिं ॾुखियुनि हालतुनि में पढ़ियो। सिकंदर संदसि भाउ वेठो आहे, जंहिं पोरिया कया, जंहिं सॼो ॾींहुं वेही माल चाढ़िया ऐं शाम जो वेही पढ़ंदो हुयो। सेंस हुनखे नौकिरी सनाई सैदनि साईं अमीर हैदर शाह ॾिनी बकौल सिकंदर जे। त उन वक़्तु हुन वटि किरायो बि कोन हो जो हू हितां वञे ऐं दादूअ वञी जॉइनिंग करे। त अहिड़ियूं क़िस्म जो माण्हू ऐं उनखे असां ट्रिब्यूट ॾियूं पिया। असां पंहिंजो यकीननि हू जेॾी महिल हितां वियो हूंदो त हीअ सिटूं हुन ज़रूरु चयूं हूंदो त असां पंहिंजो वारो वॼायूं वञूं था, ॾुखियो वक़्तु ॾाढो टुपायूं वञूं था। जहां में जीअण जो हुनुर हथ न आयो, मरी पाण ॿिए हंधि खणाए वञूं था। ही हर दिल अज़ीज़ी जो आलमी चइबो जो पंहिंजा परावा रुआरे वञूं था। वरी बि शर्म हो असांजे अखियुनि में, तॾहिं मुंहुं कफ़न में लिकायूं वञूं था। असां पंहिंजो वारो वॼायूं वञूं था। सो अली हसन मला पंहिंजो वारो वॼाए वियो। हाणे असांजो कमु आहे त उन जे कयल कम खे असां उन मां केतिरा इम्प्रेस थिया आहियूं या उन मां असां केतिरो फ़ाइदो वरितो आहे। असां ओड़ा थी सघूं था या नथा थी सघूं। असां जेकॾहिं सभु अली हसन बणिजी पऊं, पंहिंजी धरतीअ सां मोहबत कयूं, पंहिंजी ॿोलीअ सां मोहबत कयूं, पंहिंजी क़ौम सां मोहबत कयूं, पंहिंजे नौजवाननि सां मोहबत कयूं, त शायदि मुंहिंजो ही नौजवान, मुंहिंजो ही टैलेंट कॾहिं बि कोन मरंदो। अली हसन मला तोड़ी जो प्राइमरी टीचर हुयो, सिंधी पढ़ाईंदो हुयो, पर हुन हिमत न हारी, ॿी फील्ड में एॾो कमु करे ॾेखारियईं जो उहे माण्हू लॼी थींदा हुआ। हिकिड़ो प्राइमरी टीचर जेको सिंधीअ में लिखे, सिंधी में कालम लिखे ऐं उहो कंप्यूटर जी फील्ड खे एतिरो खणी वञे जो उते जेके प्रोफेशनल माण्हू हुजनि उन्हनि खे बि एतिरी ॼाण न हुजे ऐं हू PTV हू चैनलनि जे मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में वेठो हुजे ऐं असांजी मीडिया ते वेही ॻाल्हाए, त इहो हुनजी हुन कम सां, पंहिंजी सिंध सां, सिंधी ॿोलीअ सां सचाई हुई। धरतीअ जहिड़ो को बि न धन, सरतीअ जहिड़ो को बि न साथी, धरतीअ जहिड़ो को बि न धन, लाती थई त निभाए बुखारी, ही बि त हिकिड़ो आहे फ़न। सो हुनखे पंहिंजी धरतीअ सां निभाइण जो हिकिड़ो फ़न हुयो जेको हू असां सभिनी खे ॾेई वियो। असांखे हू बिल्कुलु यादि रहंदो। मूं उन ॾींहुं बि हिकिड़ो शेर लिखियो हुयो त दोस्त जॾहिं हुनखे उते दफ़नाए मोटिया हूंदा या उन्हनि जे मथां जिन दोस्तनि गीत चया हूंदा त हुन तबसुम जो ही शेर ज़रूरु पढ़ियो हूंदो त उदास लाश मुंहिंजे हिते अची बीठो आहीं, हाणे छा लाइ चवीं थो त तूं सुठो आहीं। उदास लाश मुंहिंजे हिते अची बीठो आहीं, हाणे छा लाइ चवीं थो त तूं सुठो आहीं। मां केॾा भेरा तोखे ख़तनि में मोकिलियो हो लिखी, मूं केॾा भेरा तोखे ख़तनि में मोकिलियो हो लिखी, मां मरी वेंदोसां छा लाइ मूंखां रुठो आहीं। मुंहिंजे कफ़न जी कंहिं कुंड सां उघी छॾ ॻोढ़ा, मां ई उघा हाणे पर थी पियो परे आहीं। मां हाण केॾां हयातीअ खे ॿीहर सॼां, मां हाण केॾां हयातीअ खे ॿीहर सॼां, छो त तूं पशेमान मुंहिंजे मौत बाद थियो आहीं। हाणे छा लाइ मुंहिंजे उदास लाश मथां अची बीठो आहीं। सो असां उन वक़्तु सभु बीठा हुयासीं जेके दोस्त ओॾह कुझु विया असां हिते हुयासीं। सो अली हसन मला कॾहिं बि असां खां कोन विसरंदो। दोस्तनि जी तमामु घणी महिरबानी। वॾी महिरबानी मोहम्मद अली साहब। हिन खां पोइ मां प्रोफेसर सैयद सरदार अली शाह साहब खे गुज़ारिश कनि त हू अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार। उहे 5 माण्हू थी सघे 500 किताब लिखी वञनि। अली हसन पंहिंजे नाले में सरापा हुस्न हुयो।
ऐं चवंदो आहियां त जंहिंजे नाले जी शुरूआति अली जे नाले सां थिए ऐं इख़्तिताम हसन ते थिए उहो माण्हू नंढो थी सघे ई नथो। तमामु वॾो माण्हू हो। जॾहिं बि ॻाल्हाईंदो मुस्कुराए ॻाल्हाईंदो, प्यार सां ॻाल्हाईंदो ऐं हुजत करे ॻाल्हि कंदो। ख़ामी हूंदी त हुजत करे चवंदो। हेतिरा सारा इल्म रखी, हेतिरो सारो फ़न रखी, हेतिरो सारो नॉलेज हुजण जे बावजूद बि हू माण्हू सीधो सादो बग़ैर इस्त्री थियल कपिड़ा पाईंदो हो। मूं मज़ाक में चयोमांसि त अलीसन खे दावत ते हलंदासीं, कपिड़ा इस्त्री वारा पाए हलंदासीं। त मूंखे हिकिड़ो जुमिलो मुस्कुराए चई साईं वॾो भला इस्त्री वारा कपिड़ा पाईंदो आहे? मूं चयो न। चई पोइ उहो मुंहिंजो आइडियल आहे, उहो न पाईंदो त आउं बि कोन पाईंदसि। वठी हलणो अथई त ईअं हलंदासीं, न त अला करे ख़ुशि हुजे। अचानक अची वेंदो। बल्कि हिकिड़ो दौरु हुयो, मुंहिंजो अंदाज़ो 1995 खां वठी 2005 ताईं 10-12 साल अली जी बैठक मुंहिंजे स्कूल जी ऑफिस में हूंदी हुई। साईं यूसुफ जो हुयो, साईं अली हसन, साईं फ़हीम नुनारी कॾहिं महिरबानी कंदा हुआ। उते बैठक हूंदी, बहस बाहिसा थींदा हुआ, तनक़ीद कंदो हुयो ऐं सेखारींदो हुयो, सम्झाईंदो हुयो। मूं चयोमांसि अली तूं ॾाढो सुठो उस्तादु आहीं, तूं पंहिंजी टीचिंग छॾे करे ॿियनि फील्ड में आहे त सुठो उस्ताद सां गॾु खसिजी वियो लियो। त चइबो भला आउं तुंहिंजे स्कूल में पढ़ायां? मुंहिंजे स्कूल में न पढ़ा, मुंहिंजे स्कूल जे उस्तादनि खे पढ़ा त कीअं पढ़ाइबो आहे। ऐं साईं यूसुफ खे यादि हूंदो त हुन केतिरा ई लेक्चर हुन जा मूं अरेंज कया जेके उस्तादनि खे सेखारियईं त पढ़ाइबो कीअं आहे। टीचिंग हिकिड़ो अलॻि फ़न आहे, हुनर आहे, जेको हर माण्हू जे वस जी ॻाल्हि कोन्हे। अली हसन सुठो उस्तादु हुयो, कम्युनिकेशन जा हुनखे हुनर हुयो। प्लास्टिक जी थेलियुनि मां कीअं गुल ठाहिजनि, कागज़ मां कीअं रांदीका ठाहिजनि, हू दर्सी तरीक़े सां जेको आम रिवायत ते हटियलु हुयो। साईं यूसुफ खे मूं चयो त जामशोर जी इलाही शख़्सियतूं आहिनि जिन ते करे डॉक्यूमेंट्रीज़ ठाहिजनि, जंहिंजी शुरूआति हुन सां करियूं जोशीले सिंधी सां। त साईं यूसुफ खे मूं चयो त असां वटि वॾा किरदार आहिनि जामशोरे में, जंहिंमें जोशीलो सिंधी आहे। त मुस्कुराए चयो अली सन घटाए छा? न, मूं चयो अली सन यकीनन किरदारु आहे। कुदरत मुंहिंजे ख़ुदा जी ॿई वॾा शख़्सियतूं असांखे आहिनि मार्च जे महीने में विछड़ी विया। विछड़ी कोन विया आहिनि, असीं सिंधी में चवंदा बुरको मटाए विया आहिनि, असां सां गॾु आहिनि। ऐं ईअं बि कोन्हे त को असां माण्हुनि खे मरी वञण खां पोइ था यादि कयूं, ईअं बिल्कुलु कोन्हे। आउं सम्झां थो ईअं कोन्हे। अगरि ईअं हुजे हा त अव्हां सभिनी खे कहिड़ी ताक़त हुई जेका छिके आई आहे हिन माण्हू लाइ। माना हिन जी हयाती में हिन जी कंट्रीब्यूशन में पाण शामिलु हुआसीं न, हिन जी मुहबत हुई न पाण सां, या पंहिंजी मुहबत हुई न हिन सां। उहा ज़िंदगी में बि हुई, मरण खां पोइ बि आहे, ऐं तव्हां क़यामत रहंदी बि सही, जेतिरो चयो थियूं। त इहा ॻाल्हि न आहे त माण्हुनि खे मरी वञण खां पोइ था असीं सारियूं, असीं हुन जी हयाती में बि सारियूं था, हयाती में बि असीं हुन सां मुहबत करियूं था। साईं अली सन बीमार हुयो, ऐं सम्झो अधु सिंध त लथी पई हुई, हयाती में हुयो। हली वेंदा हुआसीं अली हसन वटि। मूंखे यादि आहे बाबा 2-3 माण्हुनि खे फ़ोन करे ख़ासि तौर ते चवंदो अचो कचहरी कयो, जंहिंमें अली हसन सभिनि मां वधीक हुयो। अली हसन केतिरा ई दफ़ा फ़ोन करे मूं अली हसन खे हिकिड़े मज़ाक में चयो, अली हसन कहिड़ियूं रियाज़ न्याज़ जूं ॻाल्हियूं था करियो? अली हसन चयो भला साईं जा तव्हीं 5 पुट आहियो छा, आउं पुटु कोन आहियां छा? एॾी हुजत, एॾी मुहबत माण्हुनि सां अली हसन जी। अली हसन तमामु वॾो माण्हू हो। ऐं असांजे मुआशिरे में वॾनि माण्हुनि खे असां ओवरऑल जी जेका सोच आहे माण्हुनि जी, वॾे माण्हुनि जी जेका पहचान आहे, उहा इहा त रखो त वॾी गाॾी में हूंदो, वॾी उहिदे ते हूंदो। इहा असल में आहे कोन। अली हसन कंहिं वॾी गाॾी में कोन हो, न को मोटर साइकिल। अच्छा, कॾहिं वकार खे चई त वकार कॾहिं मोटर साइकिल ते हलूं, कॾहिं मूंखे चई त कॾहिं मोटर साइकिल ते हलूं। इहो यगानो माण्हू हुयो। अली हसन बहितरीनु माण्हू हुयो, ऐं चवां त वॾो माण्हू हुयो। अलाह साईं हुनखे जन्नत में आला दर्जात अता फ़रमाए। ऐं साईं फ़हीम ॾाढी भली ॻाल्हि कई त अली हसन ते किताब लिखिजे। हा बिल्कुलु किताब लिखिजे। अञा मां चवंदुसि मुंहिंजो भाउ हाकिम खे त अली हसन ते डॉक्यूमेंट्री बि ठाहिजे। अहिड़नि माण्हुनि ते फिल्मूं ठहंदियूं आहिनि दुनिया में, अली हसन ते डॉक्यूमेंट्री ठाहिजे। असां सभु तव्हांजी सपोर्ट कंदासीं। हींअर फेबरवरी जे महीने में आयो हो मोट ऑफिस, त आउं कानून जो उस्तादु आहियां, कानून पढ़ाईंदो आहियां। मूंखे चई त कानून जे शागिर्दनि खे IT सेखार न, छो नथो सेखारी?
त मुंहिंजो कानून अलॻि शइ आहे आई टी च न बिल्कुलु गॾु आहिनि हाणे दुनिया तब्दील थी वई आहे हाणे सॼो जो सॼी वकालत आई टी में अची वई आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस में उन्हनि खे उहा सेखारियो त ॻाल्हि भली कई भला टाइम ॾींदे चयो हा बिल्कुलु टाइम ॾींदुसि डन थियो इलाही देरि वेठो 1.5-2 कलाक मूं वटि ऑफिस में वेठो इलाही देरि कचहरी कईसीं वरी जगरनि माण्हू हिते उथे हलियो वेंदो भला साईं जा दर्जात बुलंद करे ऐं अवां सभिनी दोस्तनि खे हथ ॿधी गुज़ारिश त जॾहिं बि जिथे बि हो अली सन लाइ दुआ कयो त अलाह तबारक व तआला जीअं हुनखे हिते धरती ते वॾो मान मर्तबो ॾिनो तीअं उते बि वॾो मान मर्तबो ॾेसि यकीनन ॾींदसि बि सही जे हेतिरा सारा माण्हू पैदा कया अलाह तबारक व तआला तव्हां खे ख़ुशि रखे ऐं साईं अली सन खे जन्नतुल फिरदौस में जॻह अथव तव्हांजी महिरबानी अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे प्रोफेसर साईं आदम उट साहब। लतीफ़ साईं चयो आहे त मरण आगे जे मुआसे मरी थिया न बात मुमताज़ हयात जीअण आगे जी जिए। सो अली हसन साहब जी शख़्सियत ऐं उन जी जेका ज़िंदगी आहे उन सिलसिले में जेके मुख़्तलिफ़ शख़्सियतूं ॻाल्हाए वयूं आहिनि जंहिंमें साईं कुतुब अली शाह साहब जहिड़ी शख़्सियत डॉक्टर मोहम्मद मुग़ल साहब जहिड़ी शख़्सियत ने ॿिया दोस्त जेके आहिनि दीदार शाम साहब जहिड़ा दोस्त जेके आहिनि से तमामु जामे अंदाज़ में ऐं तमामु जेको आहे सो बहितर अंदाज़ में गुफ़्तगू करे उन जी शख़्सियत खे मुख़्तलिफ़ पहलुअनि खे उजागर करे ऐं सम्झां थो त वधीक जीअं दोस्त चवनि था त हाणे टाइम बि एतिरो कोन रहियो आहे ॻाल्हाइण जी का रही बि कान्हे का गुंजाइश हिकिड़ो मुख़्तसिर दोस्त यादूं आहिनि उहे आउं अर्ज़ु करे पोइ इजाज़त वठंदुसि। 2005 में साईं कुतुब अली शाह तव्हां यादि आई वॉज DO डिस्ट्रिक्ट जामशोर एट दैट टाइम DO इज़ एलिमेंट्री जो हिकु दफ़े मां वेठोसि ऑफिस में त पटे वाले चयो त को माण्हू आहे मिलंदो आयो अंदरि वेठासीं मिलियो अची तारुफ़ कराई हीअ हादसाती जेका आहे असांजी मीटिंग हुई फर्स्ट टाइम जेका आहे असांजी साईं कुतुब अली शाह साहब चयोमांसि ॻाल्हि ॿोल करियो कीअं अचणु थियो आहे तव्हांजो पंहिंजो तारुफ़ कराई इतफ़ाक़ सां इहो हो त जंहिं स्कूल में ही टीचर हो हिकु ॾींहुं अॻु में मां हुते विज़िट करे आयुसि पर कंहिं सां कम सां केॾा कमु वियलो हुयो त हो कोन को त उन सिलसिले में मिलणु आयो पोइ मूंखे चयईं त मां प्राइमरी टीचर सां गॾोगॾु सिंधी ॿोलीअ ते कंप्यूटर ते बि कमु कंदो आहियां। उन ज़माने में अञा AI जो मामिलो कोन हो हीअ जेका जदीद टेक्नोलॉजी आहे हींअर उहो दौरु कोन हो कंप्यूटर हुयो। पोइ चई त आउं सिंधी सुरतख़्ती जेका की आहे उन ते आउं कमु कयां थो त जीअं अल्फ़ाबेट जेका आहे सिंधी जी अल्फ़ाबेट जंहिंमें उर्दू बि आहे अंग्रेज़ी ॿियूं ॿोलियूं आहिनि सिंधी ॿोली कान्हे का त आउं उन ते कमु कयां पियो। मां ॾाढो एप्रिशिएट थियुसि त अहिड़ो सुठो कमु वारो माण्हू ऐं पंहिंजी ॿोली ऐं पंहिंजी जेका आहे मादिरे वतन सां जंहिंजो जेको शिनाख़्त आहे छाकाणि त ॿोली जेका आहे क़ौमुनि जी इंटरनेशनल जेका आहे सा रिप्रेज़ेंटेटिव थींदी ऐं आइडेंटिफिकेशन जेका क़ौमुनि जी थिए थी कस्टमरी तौर ते उहा ॿोली आहे जेका माण्हू क़ौमुनि जी शिनाख़्त कराईंदी आहे इंटरनेशनल लेवल ते। हू ॿोलीअ जो जीअं उस्ताद बुखारी चयो त मां ॿोलीअ जो ठाठारो उस्ताद बुखारी हिकिड़ो नज़म आहे मां ॿोलीअ जो ठाठारो ही ॿोलीअ जो ठाठारो हो सिंधी ॿोलीअ जो ठाठारो ठाहींदड़ हुयो। ॿोली जा इस्तिलाह ॿोली जूं तरजीहूं तरकीबूं वर्जिसूं ही उन्हनि जो ठाहींदड़ हो ऐं उन्हनि खे वरी कंप्यूटर ते की जे ज़रिए इंट्रोड्यूस कराईंदो इंटरनेशनल लेवल जी जेके लैंग्वेजिस उन्हनि सां कनेक्ट करे जेको आहे सो इंट्रोड्यूस कराईंदो। इहा हिन जी वॾे में वॾी प्राइम क़िस्म जी जेका आहे अज़ीम क़िस्म जी जेका आहे सा ख़िदमत हुई। पोइ उन खां पोइ बाद में उन जी मूंसां 2 दफ़ा मीटिंग्स थियूं। हिकु दफ़े मां हुजत करे फ़ोन कईमांसि मुंहिंजो मतारे साहब असांजो दोस्त हो कंहिं ज़माने GSN फ्यूट्यूशन जो उन जी शख़्सियत ऐं उन जेका आहे मुख़्तलिफ़ पहलू जेके उन जा सियासी आहिनि उन्हनि ते किताबु छपियो आहे
ऐं साईं वली साहब त दुआसलाम त हुई पर हुजत कोन्हे, किताब खपे थो। हूअं जो ॿिए हंधा वठूं साईं खां ख़रीद कयूं, जी छो ख़रीद कंदासूं, वली केरु थींदो आहे जो किताब न ॾींदो। ऐं हुजत करे साईं खां किताब वठी पाण खे साण करे मूं वटि हली आयो, उते कचहरी कईसूं ऐं तमामु ॾाढी सुठी कचहरी थी। ऐं उन कचहरी में जेके हुन पंहिंजा ख़्याल ज़ाहिर कया न, उहा ॾाढा आलीशान क़िस्म जा, आदर्शी क़िस्म जा माण्हू हुआ। हुन वटि वीहन हुयो, आदर्शी क़िस्म जो माण्हू हो, वीहन हुयो, वीनरी क़िस्म जो माण्हू हो। त जेको सिंध जो नौजवान आहे उहो इंटरनेशनली ॿियनि क़ौमुनि सां कीअं कॉम्पीट करे, उनखे कीअं एलिजिबल कराए बणाइजे, उन कैपेबिलिटीज़ जेके आहिनि या उन जूं जेके क्वालिटीज़ आहिनि उनखे कीअं पॉलिश करे जेके असां उनजे लाइक़ु बणाइजे जो इंटरनेशनल जेका आहे असां मार्केट में जॾहिं उनखे ज़रूरत पए वञण जी, त उहो कॉम्पीट हाउ ही शुड बिकम एलिजिबल टू कॉम्पीट अदर नेशन्स इन द मार्केट। छाकाणि हींअर जेको आया जो दौरु हले पियो, AI जो दौरु हले पियो, या इंटरनेशनल ही जेका जदीद टेक्नोलॉजी आहे इहा सॼी मार्केटिंग ते आहे, सॼी मार्केटिंग ते आहे। तव्हां उनखे स्टडी करे ॾिसंदव त इहा अली हसन मल्हा साहब जी पंहिंजी क़ौम जे नौजवान जेका यंग जनरेशन आहे उन जे सिलसिले में जेका हुनजी ख़िदमत वारो पासो आहे उहो आला दर्जे जो आहे, आला उत्तम क़िस्म जो आहे। असांखे ट्रिब्यूट पेश कंदे सलाम पेश कयूं था। ऐं उन सां गॾोगॾु इहो आहे त जेकॾहिं दोस्त सुभाणे उन जे शख़्सियत जे मुख़्तलिफ़ पहलुनि ते को किताब छपाईंदा त असां बि हाज़िर हूंदासीं। महिरबानी थैंक यू। में हिकु तकरीब थी हुई जंहिंमें साईं कलंदर शाह लखियानी जेके किताब जी मोहरत ऐं कुझु दोस्तनि खे एवॉर्ड ॾिना विया हुआ। जॾहिं अली हसन मल्हा साहब खे उहो एवॉर्ड मिलियो, असां पोयां ॾिठो पियो वेठो हुउसि मां, त मूं सोचियो त हीउ एवॉर्ड अली हसन मल्हा खे छो ॾिनो वियो आहे। ऐं उनखां पोइ मूं अली हसन जे किरदार में घिड़ण जी कोशिशि कई, जाचण जी कोशिशि कई, ऐं पोइ मूंखे महसूसु थियो त हीउ एवॉर्ड बिल्कुलु सही माण्हू खे मिलियो आहे। कुझु वक़्तु पहिरीं लाइट हुई न स्क्रीन ते कुझु शयूं हलनि पियूं त मां सम्झां थो त अली हसन ते खोड़ सारा किताब अचणु खपनि, हिकिड़ो छो अचणु खपे जेको पाण लिखूं ऐं उहो अचे, जेको जो कमु आहे ॿोली जे हवाले सां, सिंधी ॿोली। मां सम्झां थो त हिन वक़्तु बि उनजे ख़िलाफ़ु हिकु वॾी साज़िश जुड़े पई थी त कहिड़े तरीक़े सां सिंधी ॿोली खे असां नुक़सानु रसायूं। त असां जेके उन 3 आर्टिकल लिखिया आहिनि सिंधी ॿोली ते, जेके मुख़्तलिफ़ अख़बारनि में छपिया आहिनि, उहे आर्टिकल पाण खणूं ऐं उहे 3 आर्टिकल मां सम्झां थो हिकु सुठो किताबु अची सघे थो। उहो किताबु अचे जेको हुन कमु कयो आहे ॿोली ते, घटि में घटि असां उनखे पंहिंजे दोस्तनि ताईं, नए नसुल ताईं या सिंध जे माण्हुनि ताईं पहुचाए सघूं था। त हू किताब असांजे पाइपलाइन में पहिरियों हुजे त इहो किताबु असांखे आणणु खपे। ॿियो मूंखे त हिकिड़ी हैरत थी, ख़ुशी थी त उहो हिकु शाइर बि हो जंहिंजा गीत वकार मल्हा बि ॻाया ऐं असांजे ॿियनि दोस्तनि बि ॻाया। त वाक़ई अलमियत चई सघूं था, असां अलमियत चई सघूं था त असां पंहिंजे जेके उहे किरदार आहिनि, जेके हक़ीक़ी किरदार आहिनि, जिन जो हक़ आहे, त असां उन्हनि सां मोहबत वंडे नथा सघूं ज़िंदगी में। ऐं मरण खां पोइ अचूं था स्टेटुनि ते कलाक जा कलाक ॻाल्हाए था वञूं, त ईअं न थियणु खपे। ठीकु आहे, अली हसन मल्हा जी गौतम साहब चयो त हू गुमनाम किरदार हो, गुमनाम किरदार न हो, हू ख़ामोश ख़िदमतकार हो। उनजो कमु असां जॾहिं मूं विस जे प्रोफाइल में मां हिन एवॉर्ड खां पोइ त मुंहिंजो कमु ॾिठो त ॿोली जे हवाले सां मुंहिंजा आर्टिकल वेबसाइट ते पिया, फेसबुक ते पिया, त हू कमु कंदो रहे पियो, पर हू मञता घुरे न पियो तव्हां खां, छो त जेको हुनजो तर आहे जिते जनम वठे थो। सिंधू सभ्यता जी शुरूआत इन तर मां थिए थी। पहिरियों शहर सिंधू सभ्यता जो आमरी आहे, हीउ आमरी जो परगिणो आहे जिते हू रहे थो। त हुन जेकी ख़िदमत पे कई हुन धरती जे इश्क में, उहो सिंध परस्त हो ऐं पंहिंजे वतन जे इश्क में, ॿोली जी ख़िदमत, माण्हुनि जी ख़िदमत। त मां सम्झां थो त हू मोह कोन्हे को, उनजो किरदारु ज़िंदा आहे। जीअण लाइ को फ़न सिखिजे, को वॾो मसइलो कोन्हे को, हिकु आम ॻाल्हि आहे। मरण लाइ फ़न सिखिजे,
जेके दोस्त मरण लाइ फ़न सिखनि था हू अनमोल आहिनि त जंहिं तरीक़े सां उहो असांखां विछड़ी वियो आहे सकाफ़त खातो असांजे पसंदि ते हलंदो आहे हुनखे असांजा जेके पैसा मिलनि था पघारदारनि जा उन मां हले थो उन मां हू छा था कनि उहो सभिनी खे ख़बर आहे जेकॾहिं असां जेके अदीब दोस्त जी उस्ताद था कनि था असां थोरो कोन था कनि पंहिंजो फ़र्ज़ु निभाइनि था पंहिंजी पघार खणनि था ऐं असां सकाफ़त खाते खे चऊं था त पंहिंजे पेर संभालियो इहे ॿी अखियाई बंदि कयो सिंधी अदीबनि खे सिंधी फ़नकारनि खे सिंधी जे जेके तहक़ीक़दान आहिनि मोहक़िक़ आहिनि उन्हनि खे मान ॾियो ॿी सूरत में असां एहतिजाज जो हक़ महफ़ूज़ रखूं था ऐं एहतिजाज कंदासीं छो अली हसन मल्हा जो सुठी सूरत में इलाज न थी अली हसन मल्हा छो चवे मुंहिंजो इलाजु करायो उन्हनि खे सोचणु खपे न जॾहिं फेसबुक ते महबूब सिंधी पोस्ट रखे थो यूसुफ जो पोस्ट रखे थो त अली हसन मल्हा हिन वक़्तु बीमार आहे त हुननि जो फ़र्ज़ु आहे पर हीअ असां सिंधी अदबी संगत जी हिकिड़ी ईअं चऊं त कमज़ोरी आहे असां इन ते बि मरकज़ में ॻाल्हाईंदासीं ऐं मां सम्झां थो त जेकॾहिं असांजा दोस्त अली हसन मल्हा जो जेको ॿोली वारो कमु आहे उनखे छपराइणु चाहिनि था त सिंधी अदबी संगत ज़िलो जामशोरो इन्हनि सां भरपूर सहकार कंदो ऐं असां ख़त सां सपोर्ट कंदासीं हिन किताब जो ऐं बहितरीनु कमु आहे सिंधी अदबी संगत यूनिवर्सिटी शाख जो त पंहिंजे दोस्त लाइ हीअ तक़रीब रखी अथऊं ऐं अहिड़ा बेड़ाका पंहिंजे दोस्तनि लाइ थियणु खपनि ऐं मां सम्झां थो त अली हसन मल्हा असांखां विछड़ियो न आहे पर हिकु नए रूप में असांजे साम्हूं आयो आहे तमामु वॾी महिरबानी।